अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मोअज़्ज़िज़ हाज़रीन, मोअज़्ज़िज़ होटल वारा ऐं हेॾा पंचर वारा अवां सभिनी खे ऐं जेके असांखे परॾेह में ॾिसी रहिया आहिनि नाज़रीन, उन्हनि खे अस्सलाम वालेकुम। माशाअल्लाह लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि, जंहिंजो नालो आहे मेज़बानीअ जो राज़। उहो टपाल मेज़बान में लिकल आहे त तव्हां वटि बि जॾहिं के महिमान अचनि त पंहिंजो मेज़बानीअ जो राज़ जेको आहे उहो तव्हां उन्हनि ते फाश करे सघो था, टपाल मेज़बान चांहि पीआरे करे। ऐं लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे ल्यू जा जेके बिस्किट आहिनि, नान खताई बिस्किट, तमामु ज़बरदस्त टेस्ट आहे उन्हनि जी। तव्हां उहे बि ज़रूरु महिमाननि खे पेश कयो चांहि सां गॾु, छो जो चांहि सां गॾु जेकॾहिं बिस्किट न हूंदा त ईअं सम्झो महिमान कावड़िजी सघे थो, तव्हां वटि जेको बि आयो आहे त असांखे सिर्फ़ु चांहि पीआरे, बिस्किट छो न खाराए। ऐं तव्हांखे ख़बर आहे त न्यूटन जेको आहे सो कशिश शकल ग्रेविटी जो फार्मूलो ॿुधायो त कशिश शकल आहे ज़मीन में, छो जो उन जे मथां सूफ़ किरियो हुयो त हुन इहो पतो लॻाइण जी कोशिशि कई त सूफ़ मथां खां हेठि छो आयो, मथे छो न वियो। ऐं हुनखे त पोइ ख़बर पई, सिंध में असां वटि सभ खां पहिरियां ख़बर पई माण्हुनि खे। असां वटि हिते न्यूटन खां बि पहिरियां अंब जे वण मां अंब किरियो, ॿ माण्हू पाण में विरी पिया, हो पिया चवनि मां खावां, हो पिया चवनि मां खावां। थोरी थोरी ॻाल्हि ते बि माण्हू झेड़ो करे विझंदा आहिनि असां वटि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे पाड़े जा 7 भाती, हिकु ई घर जा 7 भाती, हे जेको वायरस हले थो कोरोना वायरस कोविड-19 जे करे, हिकु ई घर जा 7 भाती पंहिंजे नाने जे घर हलिया विया। छो? वायरस जे बचण जे करे। तव्हां छा सम्झो मरी विया? तव्हां त एॾो टेंशन में अची अलाए छा थी। ऐं असां वटि पाकिस्तान जी सियासत में तव्हां ॾिसंदा हूंदव हर 5 सालनि खां पोइ रुगो अली बाबा ई तब्दील थिए थो, बाक़ी 40 चोर साॻा ई हूंदा आहिनि। ऐं असां वटि बि मां साॻियो ई हूंदो आहियां, सिर्फ़ु असां वटि महिमान असां वटि वरी उबतो चकर आहे थोरो। त अॼु जेके असां वटि महिमान आहिनि उहे बि तमामु ख़ूबसूरत महिमान ऐं जेके असां राइज़िंग स्टार्स चई सघूं था। पर उनखां पहिरियां मां पंहिंजे उन्हनि सोशल मीडिया जे जेके दोस्त वेठा आहिनि जेके असांजे लाइ ग़लति ख़बरूं हलाइनि पिया ऐं असांजे आवाज़ जे मथां पंहिंजो आवाज़ु या असांजो ई आवाज़ु एडिट करे ऐं हलाए था छॾनि, माण्हू वरी उन्हनि खे सच सम्झी था वेहनि, त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। उन्हनि खे मां हिकिड़ो नंढो गानो डेडिकेट करणु थो चाहियां, गाने में उन्हनि खे सम्झाइण बि चाहियां थो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। सो अगरि गानो तव्हांखे पसंदि अचे त पोइ आख़िर में तव्हां पंहिंजा व्यूज़ बि ॾिजो। बिल्कुलु ठीकु आहे, ताड़ियूं वॼायो थो, भली वॼायो। जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां, जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। अञा असांखे परखियो नाहे अव्हां, अञा असांखे परखियो नाहे अव्हां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। असीं संगत में सिर ॾियण वारा आहियूं, अव्हां वांगुर कंदा न किनारा आहियूं। असीं संगत में सिर ॾियण वारा आहियूं, अव्हां वांगुर कंदा न किनारा आहियूं। जेको असां लाइ सोचियो आहे अव्हां, जेको असां लाइ सोचियो आहे अव्हां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां, जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां, रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। कीअं लॻो तव्हांखे गानो? साईं वाह, जो गानो ख़राब कई। ख़राब पर ॾिसो एॾे ख़राब आवाज़ ते बि हे डांस कंदो, हे त न हे ते बि डांस कंदो। हे उहो माण्हू आहे माना तव्हां हिते मौलूद बि हलाए छॾींदा, हुन ते ज़रूरु ॾेखारींदा।
जी त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, अॼु जेके असां वटि महिमान आहिनि अव्हां उन्हनि खे चङी तरह सुञाणो। सोशल मीडिया ते तमामु सुपर डुपर हिट आहिनि ऐं ख़ासि करे उन्हनि खे असां चवंदा आहियूं टिकटॉक स्टार्स। जीअं यूट्यूब जा स्टार्स हूंदा आहिनि, टिकटॉक जा स्टार आहिनि, ट्विटर जा स्टार आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टार्स अची विया आहिनि। त अॼु असां वटि उहे नौजवान हस्तियूं आयल आहिनि जेके सोशल मीडिया ते छायल आहिनि। अव्हां जी भरपूर तालमी मां घुराईंदुसि सोशल मीडिया जे टिकटॉक स्टार्स अक्सा, अलीशा ऐं आयशा। के 80s जे दौर में बेंजामिन सिस्टर्स ईंदी हुयूं अॻे। ऐं अॼु असां वटि बि ॿ त सिस्टर्स आहिनि ई आहिनि, अलीशा ऐं आयशा। ऐं हीअ वरी वॾी अदी आहे हिननि जी अक्सा। अक्सा, लीला, किंजर, जमाली। अक्सा किंजर, लीला जमाली। अक्सा, किंजर, लीला जमाली। जी जी 3-4 नाला सीड़ाया आहिनि तव्हां। गॾ में हूअं तव्हांजी शख़्सियत जे हिसाब सां 3-4 नाला बि थोरा था लॻनि। थैंक यू सो मच। माशाल्लाह, जेसि ताईं नालो ॿुधाइनि तेसि ताईं माण्हूअ जी हयाती करी वञे। ॾाढा ख़ूबसूरत नाला तव्हांजा अक्सा, अलीशा ऐं आयशा। तव्हां असांजे शो लाफ्टर हाउस में आया आहियो, तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं हिते खिल फोक थींदी ज़ाहिर आहे। ऐं तव्हां बि माशाल्लाह ख़ूबसूरत चेहरा आहियो, खिलंदड़ चेहरा आहियो। कुझु असांखे बि न बख़्शिजो ऐं अहिड़े चेहरे खे बि बर्दाश्त कजो थोरी देरि लाइ। वॾी महिरबानी, अचो वियो। माशाल्लाह, अक्सा असां वटि अॼु पहुची चुकी आहे माशाल्लाह। ऐं अलीशा, आयशा, अॼुकल्ह छा पियो थिए, कहिड़ियूं मसरूफ़ियात आहिनि? अॼुकल्ह त तव्हांखे ख़बर आहे त सॼो ॾींहुं अमूमन घर में ई रहंदा आहियूं, लेकिन असां शाम जो साइकिलिंग डेली कंदा आहियूं। साइकिलिंग सां गॾु हिन खां पोइ वॉक कंदा आहियूं। थोरो फिटनेस ते ध्यानु ॾियूं पिया त जीअं थोरो फ़ाइदो खणी वठूं। साइकिलिंग बि कयो? जी जी बिल्कुलु। मां वीडियो ॾिठी तव्हांजी साइकिलिंग ते। हा त माशाल्लाह पूरी वॉक बि कंदी आहे। हा पहिरियों साइकिल खे वॉक कराईंदी पोइ पाण वॉक कंदी। पोइ टे हिकिड़ी साइकिल ते हूंदी आहे? अच्छा, साइकिलियूं पंहिंजियूं तव्हां किराए जूं खणंदो? असां हिन लाइ किराए जूं साइकिलियूं खणंदा हुआसीं। अच्छा, पोइ वरी पुछण ईंदा हुआसीं, उस्ताद ॾे ख़बर घणो टाइम आहे? चवंदो अञा 2 मिंट थी, चकर हणी आहे। तव्हां वटि पंहिंजियूं साइकिलियूं? माशाल्लाह, हिकिड़ी त मोटर साइकिल ते बि तव्हां वीडियो ॾिठियूं? 4 मोटर साइकिलियूं उन ते बि वेठियूं आहिनि। तक़रीबन केतिरे अरसे खां तव्हां टिकटॉक जी वीडियोस ठाहिण जी कोशिशि पई कयो? तक़रीबन 1.5 ईयर। साल 1.5 साल थी वियो। ऐं माशाल्लाह 2 मिलियन खां मथे तव्हांजा फॉलोअर। 2 मिलियन खां मथे फॉलोअर आहिनि। ज़बरदस्त। 20 लख खां वधीक माण्हू तव्हांखे माना फॉलो कनि था। तव्हांखे माइंड न थी पियो तव्हां एतिरा माण्हू कढनि? थोरो कयूं था। ऐं तव्हां कंहिंखे फॉलो कयो? मां चेक कयो, 0 फॉलोइंग आहे। 0 फॉलोइंग। बिल्कुलु। माना तव्हां उहे आहियो त तव्हांखे फॉलो कनि था सभई, तव्हां कंहिंखे फॉलो कयो नथो। उन्हनि माण्हुनि जी दिलि टुटी पवंदी हूंदी जेके तव्हांखे फॉलो कंदा, तव्हां हुनखे फॉलो कयो नथो। हाणे 2 लख माण्हुनि जी दिलि, 20 लख माण्हुनि जी दिलि असां कीअं जोड़े था सघूं? 20 लख खां वधीक माशाल्लाह। ऐं अलीशा, तव्हांजा तक़रीबन घणा आहिनि फॉलोअर्स? मुंहिंजा त 3 लख थियण वारा आहिनि। 3 लख। ऐं तव्हांजो अलॻि आहे वरी? जी, मुंहिंजा 1 मिलियन थियण वारा आहिनि। टिनि जी अलॻि अलॻि आईडीज़ आहिनि? जी जी, सभी हर कंहिंजी अलॻि 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 आहे। ऐं तव्हां सां हिकिड़ी ॿी बि हूंदी आहे असांजी माइटाणी हरीशेसू? जी जी बिल्कुलु हूंदी आहे। उहा बि माशाल्लाह वरी टैलेंटेड आहे ॾाढी। असांजी हुन ऑडियो ते हुन ठाही हुई जेको इहो गिटार वॼाइण वारी, कंहिंजो पीउ खे ताक़त न ईंदी। ॾिठी हुई। ॾाढी ज़बरदस्त माशाल्लाह, छोकिरियूं वॾियूं टैलेंटेड थी वयूं माशाल्लाह। केॾी वॾी दुनिया आहे मुंहिंजा मौला, वाह वाह। का हिकिड़ी नथो ॾी। मौला सिर्फ़ु हिकिड़ो निकाह करिणो आहे, मूंखे कुझु न आहे करिणो मुंहिंजा मालिक। अल्लाह साईं, सुराब साईं, हिकिड़ीअ जो सुवाल आहे साईं। छा हिकिड़ो साल केरु आहे तूं हेॾे में? मुंहिंजा मौला शादीअ जो शौक़ु आहे साईं। ताहिर भाई शादीअ जो शौक़ु आहे नंढे लाको खां वठी। ताहिर भाई शादी दफ़्तर खोले वेठो आहे। मौला छा थियो साईं? शादीअ जो शौक़ु आहे, हिकिड़ीअ जी महिरबानी कयो साईं। हिकिड़ी मामा, हिकिड़ीअ जो सुवाल आहे साईं मुंहिंजा। यार कहिड़े क़िस्म आहे पसकी बाबा हेॾे शादी कराए
ओ उजड़ियल घोट साईं असां वटि जा ज़बरदस्त टिकटॉक स्टार आयल आहिनि अक्सा आयल आहे अलीशा आहे अरीशा आहे छा अलीशा आयशा आहे टिकटॉक स्टार आहिनि तूं हेॾे विच में हलियो आहियो मूं खणी करे पायो किनो बोला तू रही मां सोचियो बि न हो त एॾो जल्दी ॿुधंदो मालिक आहे साईं हिकु घुरियमि 3 मिलियूं वाह ख़राब थी आहे तुंहिंजो महिमान आहिनि असां वटि लाफ्टर हाउस में अरे वे मार खाईंदे असां सरिया था घुमंदा हुआ तो 15,000 आहे कोट फोन करे ॿुधाया ने मौलवीअ खे फोन कया पहिरियों त हलो हा मौलवी साहब मुबारकूं मौला ॿुधी सही हा 3 ॾिनई हा सही हा माशाअल्लाह चङी वना अब रेगुलर हिकु जंबो हा मौलवी साहब बाबा अरे हिकिड़े मां फाथा वरी ॿियो काॾो अची वियो अरे नाती हिते वेठो अच काॾो आयो वरी तूं काॾो आयो तूं हेॾे छो आयो मां होॾे वियो हुअमि संग जे कढ पाण तूं कहिड़े संग जे कॾहिं काॾो अची विया आहिनि घोट हेॾा तकड़ में छो बा घोट छा छो न घुमनि छा घोट हिते? चरिया उहो छा तूं ओॾे ॾिस वञ ओॾे काॾे होॾे ॾिस होॾे वञ, होॾे। का शइ कोन्हे हेॾे हेॾे विच वेठो थो विच अचे वेठा आहिनि हेॾे, का शइ न आहे छा ते डानस के हे तुंहिंजो बाक़ी पी वेठो आहे हे छा आहे हे हिते ज़ुल्म लॻो पियो आहे ॻाल्हि ॿुध दादा तुंहिंजे करे मुंहिंजी 3 दफ़ा शादी कैंसिल थी आहे उन ॾींहुं ताईं फोन पुलिस खे कयो अथई हलंदी शादी मुंहिंजो लॉकडाउन में शादी थो करे पुलिस आई आहे उहा वई हली उन खां पहिरियों 2 दफ़ा हिन जे करे कैंसिल थी आहे हाणे बिराए महिरबानी वञ मोला मूंखे 3 ॾिनियूं बस तूं अरे हल तूं ॿार आहे तोखे कहिड़ो ख़बर शादी जो छा जो ॿार आहे वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम असां पाण घोट हूं बिल्कुल असांजो पीउ बि घुमी घुमी आख़िर शादी न कई मरी वियो वीचारो पोइ तोखे या मालकनि गूगल तां डाउनलोड कयो बाबा ॿुध त सही न बसि असां ॿ पैदा थियासीं पोइ गुज़ारियो ॿी शादी बि त माण्हू खे करणी हूंदी आहे न अच्छा देगड़ो इहे घुमंदा था वतू हेॾे कीअं अची वियो हा? हेॾे कीअं आया हो छा ॾिठो अथव हेॾे छा थियो? बाबा हाल घर मां के दसायो तू मां जो छा जो पुट बाबा वे तुझो पीउ मां रहूंगा मां न है तुझो हा न करा टे ने हिकड़ी शादी मुझी भी करा तू नाम तीर को तू को लाश बाश गोल वंशी ॻाल्हि मां क्लियर थो कयां हिन दफ़े कुझु न थींदई छो सही हिन जी असां शादी कराई आहे वॾो आहे पहिरियों हिन जी शादी हे माई भॼाए छॾी आहे हिन माई बाड़ी जिन हुयो माई माई हुंदियूं हेड़ो उते घर में सही तार भाई वञी ॼण जिन वेठा किना वार ॼण पलार जो भरी मथे ते पियो आहे मुंहुं धोइन न ॿ टे मां अहिड़ो कुटियो मां चयो ॿीहर मूंखे घर में नज़र न अचे अरे बाबा मायूं न आहिनि छोकिरियूं आहिनि असां चयो त मर्द असां छोकिरियुनि खे ई मायूं सरींदा आहियूं बा असां घर में जेको बि हुजनि मायूं हूंदियूं असां वटि महिमान आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू हले पई तव्हां विच में अची वियो घोट तूं मत बरा गुफ्तगू कंदी असां ॻाल्हाईंदासीं तूं न ॻाल्हाए विच में असांजे घर कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक बिल्कुलु माशाअल्लाह पहिरियां मां ॾिठियूं आहिनि परते थी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो छा तूं ॾिठनि मोतवर तूं बिल्डिंगियूं ॾिस त उहे तुंहिंजियूं आहिनि पिया जो पढ़ाई गाॾी ॾिस प्राडो ॾिस उहा तुंहिंजी थी वई मां मोला को घुरी बि त सही न मोला खे जब शादी कराए हेॾे आयो तूं पोइ तूं हल मां तोखे वॾो आहियां तूं ॿार आहे तोखे कहिड़ी ख़बर शादी कुझु न थींदई मां कोन हलो अरे तूं हा या हीअं कर ॻाल्हि त ॿुधो ॿई ॼणा हा। पाण में विढ़िया बीठा हो उन्हनि खां त पुछो पहिरियां हुननि न खां न आहे पुछणो यार तूं परे थी तूं परे थी असां पंहिंजे भाइनि जे विच में तूं छो न अची असां थिया न वरी हिननि खां पुछो वरी कमु ख़राबु थिए अगला राज़ी आहिनि पाण तूं वरी विच में हो खिलनि था पिया हो खिलनि था पिया पाण तूं हल बाबा हल हे छा अरे बंदि न कयो बंदि घर
घर में झड़ो लॻो पियो हिननि खे टी लॻी पई आहे ॻाल्हि ॿुधो पर ऐं शादी में गुज़रियो आहे उन्हनि जा पोइ गुल इहे पटिया हुआ गुलदान वञी करे असली मोड़ हीअं हूंदा आहिनि न शादी हीअं थींदी आहे घोट गानो काथे थी ॻाल्हि फशरी न आहे हा हाणे अधु नथा करे सघूं न 3 जनवरी हिकिड़ी बचे थी लख लानत अस्का साहिब मां तव्हांखे ॿुधायां उन छा थो करे अस्का न बाबा अस्का छा आहे अक्सा नालो अक्सा किंजर हा उहा साहिब मां तव्हांखे ॿुधायां पूरो नालो खणे चइसि पूरो नालो अस्का अक्सा लीला किंजर जमाली अक्सा नहीं रखी की जमाली जमाली साहिबा मसलो इहो आहे न पहिरियों पूरो नालो खणो अक्सर की जमाली साहिबा अक्सर की लीला जमाली साहिबा बस हाणे शकी घणो थिए अब उन ॾींहुं छा थियो आहे छोकिरी साम्हूं अचे पई मां चयो त जेको आहे सो तूं वञी हिन खे चओ त असां भॼण आहियूं चए थो मां रक्षो कराइण थो वञा लांतीर घोट ॿ बि थींदा आहिनि न घोट कुंवार हिकिड़ी घोट ॿ न थींदा आहिनि हा जे कुंवार ॿ थींदो घोट हा तॾहिं त हिनजी शादी न थी थिए अकुल नथा थिए अकुल मां छा कयूं भला तोर ते कयूं भला तोर कयूं तोर हिते ढोर वठण आयो अरे ख्याल सां बुझो मां बि बीठो आहे थोरो मूंखे बि लॻे थो तव्हांखे लॻी जॾहिं परे थी बीह अॻे लॻे बुझो हा ॾे हाणे भले साईं माफ़ कजो तव्हां से पराए जहिड़े में अचो छो था तव्हांखे जहिड़ो तव्हांजे घर में मसलो आहे पराए घर में तव्हां घिरिया आहियो तव्हांजो घर आहे अरे हिननि जा ॿार अथई जाई चो अला हे चए तो पराए घर में गिरिया हो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हे मर्द तो सुहिणा न मायूं कहर जो सुहिणियूं अहिड़ा माण्हू बि मिली वेंदा हूंदा तव्हांखे बि अक्सर ॾाढो मज़ो आयो बसि ज़बरदस्त हिते बि अची वेंदा आहिनि अहिड़ा अहिड़ा माण्हू ज़बरदस्त माण्हू बि आहिनि असां एलियन बि विहारिया आहिनि ॾिसो था मुंहिंजे ख़्याल में कंहिं सिंगर खे अवां छॾियो त न हूंदो जंहिंजी तव्हां टिकटॉक वीडियो न ठाही हा अच्छा तव्हांखे ख़बर बि न हूंदी आहे त सिंगर आहे कहिड़ो पहिरियों न हूंदी आस्ते आस्ते ख़बर पई पहिरियां ईअं वीडियो ठाहे छॾींदा हुआ हा वो सिंगर पंहिंजे लाइ ख़ुशि थींदो मुंहिंजे ॾिस गाने ते टिकटॉक ठाहे अक्सा अक्सा ख़बर पई सिंगर कहिड़ो गुलाम हसन उमरानी जी त वाछियूं बंदि न पियूं थियनि अच्छा उन गाननि ते जेके तव्हां टिकटॉक ठाहिया आहिनि अच्छा उहो त पाण खे चए थो मां वॾो ख़ुशि नसीब थो सम्झां न तमामु बहितरीन सिंगर आहे इनखे चवंदा आहिनि न अधी लेखे न लेखे अधो अधी लेखे अच्छा तव्हांखे कॾहिं ख़बर पई त तव्हां में टैलेंट आहे एक्टिंग जो शायदि अञा ताईं न ख़बर पई आहे अञा कंहिं न ॿुधायो तव्हां पाण खे बि ख़बर न पई अथव अच्छा न तव्हांखे कंहिं चयो त ॾाढी सुठी तव्हां वीडियोस ठाहियो था कंहिं तारीफ़ त कई हूंदी न माण्हू कंदा तक़रीबन माण्हुनि चयो त ॾाढी सुठी कयो थी वीडियोस ठाहियो अञा वधीक बिल्कुल माशाल्लाह चवंदा तव्हां वरी माना आपदा परवीन थी आहियूं आहियो इन्हनि स्टाइल ई वई आहे शुरू सां स्टाइल ई हुई आहे छोकिरनि वारो स्टाइल जी हा माना वॾा सियाणा हो तव्हां माना छोकिरो को हुजे ई न छोकिरीअ खे ई छोकिरो ठाहे अहिड़ा सां वटि इलाही पीस आहिनि ॿ टे ॿिया बि पीस अथव ॾाढा होलसेल में खयां अथव माशाल्लाह न ॾाढो सुठो टैलेंटेड छोकिरियूं आहिनि ऐं हिन अदीअ खे अलीशा नालो अथव आयशा 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 खे मुछियूं वञी करे वीडियो ठाहे ट्राई न कयो हाणे कंदासीं पोइ न ॾाढो ज़बरदस्त तव्हां में वॾो टैलेंट आहे ऐं इहो टैलेंट अॻिते बि ज़ाहिर थींदो वञे अॻिते हली ऐं असां वटि बि कुझु टैलेंट आहे जेको साम्हूं ज़ाहिर थींदो पर हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो नाज़रीन लाफ्टर हाउस शो असांजो जारी आहे प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक टू द हियर लाफ्टर हाउस शो में असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि ऐं लू जा बिस्किट नान खताई उन्हनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ त असां वटि अक्सा बि आहे अलीशा बि आहे ऐं आयशा बि आहिनि टिकटॉक स्टार्स आहिनि तमामु सोशल मीडिया जा अॼुकल्ह सुपर डुपर हिट आहिनि त अक्सा ऐं आयशा ऐं अलीशा तव्हां टिनी खां इहो सुवालु आहे छो तव्हां टई माशाल्लाह सां सुपर डुपर हिट आहियो सोशल मीडिया ते तनक़ीद त थींदी हूंदी पोइ कीअं फेस कंदा आहियो उन्हनि खे माण्हू चवंदा हूंदा तव्हां हाणे मतिलबु हरीम शाह थियण जे चकर में आहियो ऐं टिकटॉक ठाहियो थियूं हाणे हीअं थींदो हूं थींदो तनक़ीद बि थींदी हूंदी पोइ क्रिटिसिज़म खे कीअं तव्हां फेस कंदी आहियो बिल्कुलु चवंदा आहिनि साइलेंस इज़ द बेस्ट आंसर टू द फूल्स त ख़ामोश रहंदा आहियूं इग्नोर कंदा आहियूं मूव ऑन कंदा इग्नोर ई आहियूं कंदा आहियूं तव्हां बि इग्नोर कंदा तव्हां त इग्नोर न बि कयो तॾहिं बि को मसइलो इलाही घटि अहिड़ा कमेंट्स हूंदा आहिनि जिन ते मूंखे
कमेंट्स ईंदा हूंदा तव्हां इन करे लिखी बि छॾियो नो बेड कमेंट्स हाणे मां उहो चेंज करे छॾियो ॾाढी- आहे। अच्छा, भले चेंज- पिया कयो। ऐं हाणे तव्हां ॾाढी सुठी हिकिड़ी आयत बि लिखी आहे बेशक। बिल्कुलु इज़त दिल तला जे हथ में आहे बेशक। माण्हू हिकिड़ी मां तव्हांजी वीडियो ॾिठी ताहिर भाई जी 36 कुत्ते भौंकते हैं मेरे पीछे आप भी भौंको आप भी भौंक लो 37 हो जाएंगे इहो तव्हां हिकिड़े क़िस्म जो पैगाम ॾिनो उन्हनि माण्हुनि खे जेके इहे चवनि था गलत कमेंट्स कंदा चवंदा आहिनि, बुरा हूंदा कमेंट्स। बेड कमेंट्स ईंदा हूंदा जी हा। पोइ सिर्फ़ु 36 ई आहिनि उहे या हाणे वधिया आहिनि कुझु 36,000 हूंदा 36,000 खां 36 लख हुजनि मथां मतिलबु। अच्छा बाक़ा इहो ॿुधायो त यूट्यूब तां त वीडियोज़ ठाहींदा आहियूं असां बि ॿिया दोस्त बि यूट्यूबर्स आहिनि उन तां अर्निंग बि थींदी आहे टिकटॉक तां कुझु अर्निंग थींदी आहे या सिर्फ़ु शोहरत मिलंदी आहे न सिर्फ़ शोहरत मिलंदी सिर्फ शोहरत में अञा पैसा शुरू न कया आहिनि कुछ भी ना इहे मिलनि त पोइ तव्हां करोड़पति थी वेंदा छो जो 2 मिलियन खां मथे तव्हांजा फॉलोअर्स जी, आहिनि जी। ऐं वीडियोज़ बि तव्हांजा जेके व्यूज़ आहिनि तमामु घणा उहे बि मिलियंस में millions ईंदा आहिनि वञनि उहे बि था। व्यूअर्स। माण्हू मुंहिंजे ख़्याल में घड़ी घड़ी ॾिसनि बि था ॿियनि ॾे मोकिलीनि बि था जी हा असांजो हिकिड़ो दोस्त आहे साफ़ी उहो त माना हर वीडियो तव्हांजी रखंदो आहे टिकटॉक अच्छा मां चवंदो आहियां यार मसइलो छा आहे तोसां चवंदा आहिनि बसि ॾाढो सुठो छोकिरियूं कनि थियूं असांजूं सिंधी छोकिरियूं बि अचनि थियूं टिकटॉक में सुठी ॻाल्हि आहे उन्हनि खे प्रोमोट कजे अञा वधीक अच्छा टिकटॉक वीडियोज़ लाइ अवां वांगुरु भला ख़ूबसूरत हुजणु ज़रूरी आहे या असां जहिड़ा बि ठाहे सघंदा हिन जहिड़ा बि ठाहे सघंदा आहियूं ठाहे सघनि था हर सभु कोई था ठाहे ठाहे थो सघनि सघे जहिड़ो बि मुंहुं आहे हली ॾिसो ख़ूबसूरती हिकु वक़्त सां हेठि मथे थी वेंदी आहे हेॾा, तव्हांजी जेका हेॾा। महिनत आहे न महिनत जारी रख जी बिल्कुलु हेॾा को बि कमु हुजे महिनत लाज़मी आहे हिननि मां हिकिड़ी नंबर वठी ॾे मां बि टिकटॉक ठाहींदुसि अरे छा आहे हाणे पोइ टिकटॉक ठाहिण लाइ हिन जो नंबर छा कंदे दोस्त आहे पहिरीं पुछंदो सां न ॻाल्हाए मूंसां टिकटॉक ठाहींदियूं या न तोसां टिकटॉक ठाहींदी तूं या शाहरुख खान हल हर माण्हूअ खे दिलि में माना इहो आहे त मूं सां गॾु टिकटॉक हिकिड़ी दफ़ा ॾिठी टिकटॉक वीडियो उन में गूगल खां पुछनि था त अक्सर सां वीडियो ठाहिण जा घणा पैसा लॻंदा मथां वरी इमरान खान जो आवाज़ थो 36 अरब रुपए अच्छा तव्हां ॿियनि जे आवाज़ ते तक़रीबन ॿियनि जे गाननि ते वीडियोज़ ठाहियूं थियूं तव्हां पंहिंजे आवाज़ ते का वीडियो ठाही आहे टिकटॉक जी जेका हर हिकु माण्हुनि ॿियनि ठाही हुजे टिकटॉक तव्हांजी आवाज़ ते हा हिकु शाइरी हुई उन ते मूं ठाही हुई त उन ते माण्हू ठाही हुई अच्छा शाइरी सां बि लॻा आहे या शाइरी लिखी करे पोइ पढ़ी वियो न उहे ई वेठे वेठे ईअं ज़हन में अची वई त उहा मां शेर यादि ठाही। अची वेंदो कोई जी जी न यादि न अची वियो ऐं पाण ठाहियो हुयो पाण हथ में ठाहियो जी कहिड़ो शेर आहे कहिड़ो उनकी शेर मोहब्बत में हम गिरफ्तार हुए रफ्ता रफ्ता खुद से बेजार हुए उनकी मोहब्बत में हम गिरफ्तार हुए उनकी मोहब्बत में दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे अॻिते में ॻाइणो आहे उस्ताद सलाम सलाम वालेकुम सलाम ये असांजा उस्ताद खान साहब आहिनि उस्ताद खान साहब वादपटे भली खान ऐं हिननि जो जेको तालुक़ु आहे तव्हांखे त ख़बर हूंदी पिटियल ख़ानदान सां तालुक़ु आहे ये भी किस्म जो खानदान हूंदो आहे हा, जो जी। इहो सिलसिलो हलंदो आहे कुझु रागी थी विया उन खानदान जा माण्हू कुझु गेस्ट थी विया हाणे ऐं हिननि जा वार पहिरियां वॾा हूंदा ॾाढा सुठा सिल्की वार हूंदा तव्हांखे बि कोन था छॾनि ऐं मुंहिंजा पाड़े वारा आहिनि न पाड़े वारा कीअं छॾंदा जी सिल्की वार हूंदा हिननि जा हिकु दफ़ो गीज़र हलाइनि पिया वार ॿिन्ही जा सड़ी विया हुन तव्हां री हिकु सही आहे जी बाबा जी बाबा या मुछूं लाइ मखियूं मारे जाए ॾाढियूं थी वियूं बाबा मजाक न कर उस्तादन साहब बाबा वे तू वे हल बाबा किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे ये निगाहें मस्त मस्ती ये निगाहें मस्त मस्ती किसी बदनसीब पे डाल दे दर्दमंद के काम किसी दर्दे को उछाल दे हिते थोरा बेसुरा थी वियो छो जो हिन वक़्तु तव्हांखे को बि सिरिलो नज़र न ईंदो हा। असां गुस्सा आहे इहो तव्हां मां अक्सर साहिबा ताहिर साहब मां दुनिया में हिकु ई फनकार खे मञींदो आहियां उहो फनकार मां पाण आहियां किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे किसी दर्दमंद के काम किसी डूबते को उछाल दे
अर्ज किया है हाँ 100 विञाए जे पर साहु न विञाए जे लख विञाए जे पर लछण न विञाए जे हाँ जे तो 1000 विञाए जे पर हाल न विञाए जे लख का हज़ार। हाँ वोटी आयो मां जेकॾहिं करोड़ विञाए जे पर कुर्ब न विञाए जे वरी करोड़ में। पदम विञाए जे पर प्रीत न विञाए जे जेतो लाए जे त निभाए जे न त असली न लाए जे किसी दर्द बंदे को काम आके डूबते को डाल दे किसी दर्द बंदे के काम आके डूबते को डाल दे तेरी मस्त निगाहों से कोई बचा नहीं होगा तेरी मस्त निगाहों से कोई बचा नहीं होगा लगा हर तीर निशाने पे कोई चुका नहीं होगा एक मिनट भाई गाना तू भूल बेटा मैं गाना किस लिए साथ है मेरे गाना भूल गए भाई चुका लफ्ज ही ना है ये मेरे साथ क्यों है उस्ताद सुरना ज़बान भूल जाएगा उर्दू तो ॻाल्हाएगा सिंधी में ॻाल्हाई उस्ताद इहो छा आहे गानो उर्दू में हाँ। ऐं विच में जेके शेर पढ़ंदा सिंधी में बेटा ये एक मेशअप है चाहे इनके मेशअप चवंदा गाना के फनकार गाना पूरा न ईंदा आहिनि उहे मेशअप करे ॻाईंदा तव्हां उन्हनि खे घड़ी घड़ी चओ था कुझु तव्हां बि करे ॿुधायो न जी त जी असां बिस्मिल्लाह हाँ न, न। किसी दर्दमंद के काम आके डाल दे दर्द बंदे को काम डूबते को डाल दे हिन जो ताल्लुक असल में गवैया खानदान सां न नचैया खानदान सां कल्ह नहीं मां उस्ताद के चयमि मला चक्कर बकर हणो बोर था थियूं पिया किनिया घर वियासीं छॾणी कोन पाई पंहिंजन असांजो आहे हा भोलो भॼी वियो न नल्ला इतनी बेइज्जती कराई है पुत्र अर्ज किया है भाई अर्ज किया है तार सही अर्ज ये है कर्म सही सुभान अल्लाह वाह 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 गानो ॿुधायो न, जी, वाह। गाना है भाई आ रहा है किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे खण गाने के खण उस्ताद गानू कहता है भाई दौलतमंद से वफा नहीं दौलतमंद से वफा नहीं हाँ, भले। गरीब से खता नहीं हाँ। दौलतमंद से वफा नहीं गरीब से खता नहीं गरीब आपको ऐसे देखेगा जैसे लूसी कुत्ता हड्डी को देखता है दर्दमंद के काम आ, किसी डूबते को डाल दे दर्द करे काम आके भी डूबते को बस बस अक्सर साहबा आपकी बेहतरीन नजर है आपकी इस प्यार भरी नजर को मैं हाथ समझू या ना मुबारक हो भाई आज से मैंने नौकरी छोड़ दी चैनल की भाई मैं काम नहीं करूंगा छो हाँ छो जंहिंजा हेड़ा महबूबा हुजन वे कमत छाकन बिना है किसी बंदे को काम आके डूबते को डाल दे आओ साला हेलो हेलो सालो अरे साला आओ साला आओ साला अरे ओ बेबे अक्सा साहिबा छा थियूं कयो था हा छो कयूं न चरेगी हा छो कयव यार खिलाइणो वॾी ॻाल्हि आहे तमामु बहितरीन यार तव्हां बि चयो हूंदो बिले खे खावा में छिछड़ा हुजे वो वीचारो चए त मां नौकरी न कंदुमि असां वो वाकई सच में सम्झी वियो विग विग विलायो छा माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त परफॉर्मर आहिनि असांजा तव्हां बि परफॉर्म कंदियूं आहियो जेके वीडियोज़ में ॾाढी सुठियूं एक्सप्रेशन ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि त हाणे जेकॾहिं हिते असां उहो ई ऑडियोज़ हलायूं जिन जिन ते तव्हां टिकटॉक ठाहिया आहिनि हिते बि परफॉर्म करे वेंदा उहे हा असां लिपसिंग ई कंदा आहियूं लिपसिंग करे वठंदासीं थोरा एक्सप्रेशंस हूंदा आहिनि एक्सप्रेशन त कमाल हूंदा आहिनि Thank तव्हां you मां so त much. केतिरा ई तव्हांजा वीडियोज़ म्यूट करे बि ॾिठा आहिनि अच्छा तारीफ़ थी सम्झे ऐं रुगो मां ई न केतिरा ई हिते असांजा नौजवान जेके ॿाहिरि मुल्कनि में ख़ासि करे दुबई में सऊदी में वेठा आहिनि उहे गुरफ़े में वेठा हूंदा आहिनि जेके मथां कंबल विझी करे ऐं अंदरां तव्हांजा टिकटॉक जा वीडियोज़ ॾिसंदा आहिनि उहे बि म्यूट करे जीअं ॿिए जी निंड ख़राबु न थिए फ़ाइदो छा आहे वो बसि सिर्फ़ु ॾिसणो हूंदो आहे हुननि खे अॼु असां ॾिसंदासीं बि तव्हांजी परफॉर्मेंस ऐं ॿुधंदासीं बि ई वियो आहे
मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा विछड़ी वियो मां विसरियो नाही पर अखियुनि खां थी वियो आहे पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं यादा यादा अञा मूंखे यादा 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 अञा मूंखे यादा मोती भाई तव्हां जे एक्सप्रेशन ते टिनी जे एक्सप्रेशन ते एॾो मज़ो अची वियो पूरो गानो हलाइण जी चक्कर पुछंदा रहियो अॻिले खे यादि आहे पूरो गानो ऐं माशाल्लाह टिकटॉक जेकॾहिं न हुजे हा त पोइ छा ठाहियो आहे डब स्मैश डब स्मैश उहो शुरू में हुयो डब जी स्मैश मां टिकटॉक में डब स्मैश ही ठाहींदी आहियां शुरूआत उतां थी तव्हांजी जी उन खां पोइ टिकटॉक ते अची वियो साईं माशाल्लाह जे टिकटॉक बंदि थी वञे पोइ टिकटॉक बंदि थियण जे चक्कर में बि वरी आहे डब वो स्मैश एक लाइक ऐप आहे न हू फ्लाई के अञा Like. एप्लीकेशन ॻोल्हे रखी लाइक ऐप आहे बिल्कुलु डब स्मैश आहे ये सभई एप्लीकेशन बंदि थी वञनि त पोइ तव्हां पंहिंजी एप्लीकेशन ठाहींदव इंशाल्लाह अक्सा एप्लीकेशन ऐं हुजणु खपे ईअं असांजे जेके नौजवान आहिनि छोकिरा ऐं छोकिरियूं उन्हनि खे मां इहो चवंदुसि सोशल मीडिया जे दौर में ऑनलाइन अॼुकल्ह जो कारोबार हले थो एप्लीकेशन्स ठाहियो पंहिंजे पंहिंजे नालनि सां हा त जीअं उहे तव्हांजी पोइ करोड़नि में सेल थींदी जीअं तव्हां ठाहियो हिकिड़ी अक्सा एप्लीकेशन बि ठाहियो अक्सा न लीला टीम एप्लीकेशन लीला टीम एप्लीकेशन लीला जी एप्लीकेशन ठाहियो हिकिड़ी बिल्कुलु अच्छा तव्हांजा 2 मिलियन फॉलोवर्स आहिनि त तव्हां कंहिंखे फॉलो कंदा ई न आहियो त पोइ 2 मिलियन तव्हांखे ख़बर आहे त उहे 2 मिलियन खां मथे माना 20 लख खां मथे फॉलोवर उन में छोकिरा घणा आहिनि छोकिरियूं घणियूं छोकिरियूं त तमामु घटि हूंदियूं छोकिरियूं घटि आहिनि हा तमामु घटि कीअं ख़बर पई तव्हांखे हो जेलसी फैक्टर हूंदो आहे न छोकिरियुनि में हिकु हा। छोकिरी ॿी छोकिरी खे किथे बर्दाश्त कंदी आहे तव्हां हिक ॿिए खे कीअं थी बर्दाश्त कयो टे ॼणे असां पाण में भेणियूं आहियूं न इन जे करे जी माशाल्लाह असां फ्रेंड्स वांगुरु रहंदा ई न आहियूं असां सफ़ा भेणनि वांगुरु आहियूं भेनरुनि वांगुरु आहे तव्हां त भई आहियो जाड़ी भेनरियूं मुंहिंजी हा। जी ट्विंजर जाड़ी भेनरियूं आहे वॾी केरु आहे तव्हां ॿिन्ही? मां। तव्हां वॾी आहे। 5 मिंट 5 मिंट वॾी आहे माशाल्लाह अच्छा अक्सा जी मां हिकिड़ी वीडियो ॾिठी हाणे ताज़ी डॉगी बि हुयो तव्हांखे हिकिड़ो जी जी पूरा तव्हां टिकटॉक जी वीडियो ठाही जी। उहो असां पंच वारो पाए ले ख़ुशि पियो थिए मूंसां गॾु ठाही हाणे उथी मूंखां पुछे पियो त मूंसां गॾु वीडियो ठाही तोसां ठाहे चुकियूं 3-4 डॉगी आहिनि तुंहिंजे मुंहुं हाणे 3-4 डॉगी आहिनि। हो वधीक क्यूट न आहे यार अच्छा ॿुधो आहे तव्हां हिकिड़ी वीडियो ठाही जंहिंमें तव्हां बि हुयो आख़िरी में अची पोइ तव्हां लाफ्टर ॾियो थी उहो अक्सा मुंहिंजी आहे हो चए अक्सा वो मुंहिंजी अली आहे लास्ट में ही आहे इहा हुई ऐं पोइ तव्हां विच में अची पोइ आख़िर में खिलो थी अचे हा वो अली त शक्ति मां वारी अक्सा जे लाइ कुझु बि करे सघां थो त उहो चए 500 रुपया ॾे वधि अक्सा तुंहिंजी हा अरिश आयशा ऐं मां वीडियो में हुयासीं पर Last लास्ट में में मां आयशा आई अच्छा लास्ट में अची को खिले थी जॾहिं माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त अच्छा भला हिकिड़ी मां तव्हांजी वीडियो ॾिठी कींजर ढंढ ते बि तव्हां वई हुयो जी जी ॿुधो आहे तव्हां जॾहिं कींजर ढंढ में वियो पाणी में तव्हां लथो पाणी सॼो ॿाहिरि अची वियो इहो पूल में थी सघे थो डंड में की थींदो उते तव्हां वीडियो ठाही अच कींजर ते केटी बंदर ते थर नंगर ते हा माशाल्लाह पोइ उहो पाणी ते वॾो ख़ुशनसीब हूंदो कींजर कींजर वई हुई कींजर ते कींजर जी कींजर सां मुलाक़ात खींजर सां मुलाक़ात वाह न मां इहो ॿुधो पियो अफ़वाह हुई त को पाणी ॿाहिरि अची वियो सॼो चओ थी हाणे अक्सा अची वई आहे असांजो कहिड़ो कमु हिते ऐं मां सलाम पेश कंदुमि तव्हांखे तव्हां माशाल्लाह मुख़्तियार शीदीअ जे आवाज़ ते बि तव्हां वीडियो ठाही टिकटॉक जी कहिड़ो हुयो ॿुधायो थोरो मूं जहिड़ो ई हो ईअं सम्झो मरो मुख़्तियार शीदी जो कलाम हो हिकिड़ो जंहिंमें हुयो त इहो ईद हूंदी आहे जोड़े ईद हूंदी आहे जोड़े सां कहिड़ो अकेलो गीत कया उहो इहो आवाज़ में सम्झी वियो तव्हां हाणे हा आवाज़ वॾो दर्दीलो आवाज़ हो हुननि ज़बरदस्त बाक़ाइदे ऐं उन खां ॾाढी पोइ मुश्किलनि सां उहा वीडियो मुंहिंजी ठही हुई तव्हां माना उन लिरिक्स ॾाढा मुश्किल हुया लिरिक्स मुश्किल हूंदा न बिल्कुलु अच्छा मौलाना तारिक जमील जी बि ऑडियो ते तव्हां वीडियो ठाही जी मौलाना असदुल्ला खोड़े कहिड़ो ॾोह उहो कहिड़ो आहे मूंखे त ख़बर ई कोन्हे मौलाना असदुल्ला खोड़ो अञा वधीक सुपर डुपर हिट आहे उन ते मुंहिंजे ख़्याल में मारवी सूमरो जेका आहे उहा बि टिकटॉक कराए जी उन ठाहियो हुयो मौलाना असदुल्ला खोड़ो उहो वरी ईअं सम्झो असांजो सिंधी जो मौलाना तारिक जमील आहे अच्छा उहो बि वॾो हिट आहे सोशल मीडिया ते जेके फनी वीडियोस ग्रीन टोपी पाईंदो आहे हा उहो उहो ग्रीन हुनखे मफलर हूंदो अथव असां ठाहियो शो में हिते अच्छा अच्छा मौलाना हा असदुल्ला खोड़ो
जलदब मूंखे इजाज़त ॾियो जेको मां न पियो चवणु चाहियां उहो हिननि पाण चई छा कजे। अच्छा वीडियो जेका टिकटॉक जी ठाहींदा आहियो तव्हां उनजो मूड सां केतिरो तालुक आहे मतिलबु तव्हां मूड ठाहींदा आहियो पहिरियां वीडियो ठाहिण जे लाइ 100% तालुकात आहे डिपेंड कंदो आहे ॾाढो करे करे ईअं थियो त मूड न आहे आयशा जो सदाई न हूंदो आहे हे हिनजो सदाई न करे हूंदो मूंखे आहे। चवंदा आहिनि आयशा जो मूड छो ख़राबु हूंदो आहे? न ख़राब न हूंदो आहे हिन जा रीटेक एॾा हूंदा आहिनि जो इंसान थकी पए एॾा तॾहिं रीटेक त वीडियोस वायरल थींदियूं आहिनि माना रीटेक जा बेताज बादशाह आहियो तव्हां बिल्कुलु यानी माना मां ॿुधो हिकिड़े इंटरव्यू में तव्हां जो त मां मतिलबु घड़ी घड़ी ठाहींदी आहियां हा। मुतमइन न थींदी आहियां त हीअ सही न न मां आहे जल्दी सेटिस्फाई न थींदी आहियां कंहिं बि शइ सां अञा सुठो करे ठाहियूं अञा सुठो करे हा। ठाहियूं पोइ वञी हिकिड़ो को फाइनल थींदो आहे पोइ तव्हां त शुक्राने नफ़ल पढ़ंदी हूंदव आयशा त पोइ आख़िर मोबाइल फिटी करे हली वेंदी आहे हाणे मां नथी ठाहियां अच्छा वाह माशाल्लाह कॾहिं भला बोर थींदियूं आहियो तव्हां वीडियो ठाहे ठाहे हाणे यार बोर थी विया बसि छॾियो एतिरी वीडियोस ई न ठाहींदा आहियूं जो बोर थी 900 वीडियो त तव्हां जूं पयूं आहिनि पोइ तव्हां 1.5 साल बि त आहे 1.5 साल में 900 वीडियो हा पर डे घणी थियूं पर डे तक़रीबन केतिरियूं थियूं इहे मतिलबु 3 ॾींहंनि जे गैप सां हिकिड़ी कयो न 3 ॾींहंनि जी गैप 3 ॾींहं सोचींदी आहियो त हाणे कहिड़े ते ठाहियूं ऑडियो मतिलबु मूड हूंदो आहे अलाए हाणे विच में त गैप पियो असां वीडियोस ई न ठाहियूंसीं अच्छा कॾहिं ॾींहं में 3 करे 4 ॾींहंनि में हिकु ॾह ॾींहं में हिकु बि न हा हा अच्छा मूड ते आहे भला, टिकटॉक असां ॾिसंदा आहियूं अक्सर न्यूज़ में बि त टिकटॉक ठाहिण जे दौरान के हादसा बि थिया आहिनि हा। केतिरा ई छोकिरा ट्रेन जे अॻियां बीह करे बि टिकटॉक था बिल्कुलु ठाहिनि जेको तमामु ग़लति आहे ॾाढो ग़लति आहियूं तव्हां सां कॾहिं कहिड़ो हादसो को वाक़ियो थियो मां तव्हां ॾिठमि वीगो ते वेही करे तव्हां हिकु टिकटॉक दफ़ा असां रोड ते ठाहियूं पर ट्रक अचे पोइ हो हो यादि जेको सभु भॼी वियासीं न असां त शेर सां सांप सां नागनि सां हर कंहिं सां वीडियो ठाही आहे हा उहो मां ॾिठमि अरीशे जो हिकिड़ो हुन में कुल्हे ते तोतो वेठो आहे उनखे थी चई कबूतर जा तोतो वीचारो शर्मिंदो पियो त मूंखे चङे भले तोते खे कबूतर वरी उहो नांग जेको आहे विच में विझी करे असां आयशा मुंहिंजी बि वीडियोस आहिनि अलीशा असां- असां तमामु पुराणी पुराणी videos आहिनि। अरीशा हाणे वई शेर सां वीडियोस सां माना शींहं सां बि तव्हां वीडियो ठाही आहे टिकटॉक हा, नांग बिल्कुलु सां बि गॾु ठाही वेही। त नांग सां बि वीडियो ठाही आहे अच्छा शेर सां जेॾी महिल वीडियो ठाही एॾो भलो गानो हुयो हू कहिड़ो गानो आहे रख केरु त चवे ॾाढनि सां रख यारी हा हा माना शींहं सां बि तव्हां वीडियो ठाहियो आहे हेॾे असां वटि हिकिड़ो हाथी वेठो आहे हिन सां बि ठाहे हाथी सां नथा ठाहे सघो कोई मसइलो आहे न कुएं जी दिलि ख़ुशि करे छॾियो बिल्ली सां बि ठाहे वठो इन जी दिलि मां ख़ुशि कयां वेठो माशाल्लाह अच्छा अगरि सियासत में तव्हां अची वञो एतिरा तव्हांजा फॉलोवर्स बि आहिनि इलेक्शन में बीहो छा था सम्झो वोट मिलंदा तव्हांखे देखियो इंशाल्लाह सियासत में ई वेंदासीं ईंदव सियासत में को इरादो आहे हा फॉलोवर्स जे चवण में न न वञो न ख़बर पवे हिकिड़ो बि वोट न मिले फेसबुक जे चक्कर में असां वारो दोस्त अलीगुल मलाब उथी बीह रहियो इलेक्शन में पोइ ख़बर पए त जेके मुंहिंजे इलाइक़े में माण्हू जा वोट ई हिते दाख़िल न आहे फेसबुक ते खटाई वेठा आख़िर पोइ वरी उहो वेही रहियो ॾिसो इलेक्शन तव्हां सियासत में वञो त पहिरियों माण्हुनि जो दिलि खटियो पोइ कुझु कमु कंदो त हर कोई तव्हांखे सपोर्ट कंदो ईअं सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम तव्हां उन्हनि खे पैम्पर कयो उन खां पोइ तव्हां खटी वञो था त पोइ नज़र नथा अचो त इहा हिकु अलॻि शइ आहे तव्हांखे कमु करिणो आहे अगरि तव्हां चाहियो था त तव्हां कुझु करे था सघो त प्लीज़ कयो ईअं लाज़मी न आहे त तव्हांखे बसि जेको चाहियो पिया उहो मिली वियो सीट मिली वई उन खां पोइ घुमी थी वञो सीट सां गॾु गाइब ई थी वञो शुरूआत मुंहिंजे ख्याल में तव्हां काउंसलर खां शुरू कयो काउंसलर थियो पहिरियां इलाइक़े जो काउंसलर खां शुरू आहे असां केतिरा ई सियासतदान आहिनि जेके काउंसलर जी ख़बर अथसि हा जेको एरिया जो हूंदो आहे काउंसलर हूंदो आहे एरिया जो छा हूंदो आहे काउंसलर हूंदो आहे उनजी ड्यूटी छा हूंदी आहे मतिलबु मसला जेके हूंदा आहिनि सभु उन वटि वेंदा आहिनि उहो ड्यूटी ख़ासि करे हूंदी आहे त गटर बंदि न थियनि जी हा साफ़ सफ़ाई हुजे गटर बंदि न थियनि स्ट्रीट लाइट्स भरनि ड्रेनेज जो सिस्टम सही हुजे पाणी घरनि में माण्हुनि खे मिले थो या नथो मिले त इहो तव्हां त घर घर हूअं ई मोबाइल जे ज़रिए पहुतल आहे तव्हांखे माण्हू टिकटॉक वीडियो ठाहे ठाहे व्हाट्सअप कंदा त असां सां हे मसइलो ऐं वरी असां सां जेको मसइलो आहे उहो ब्रेक वठण जो आहे ब्रेक बि ज़रूरी आहे ऐं तव्हां बि मूंखे ॾाढो खिलियो आहियो ॾाढो ॾाढो तव्हां वटां खिलणु ख़तमु थी वियो आहे त वठी अचूं ॿाहिरि मां थी ॾेई छॾियां थोरो थोरो तव्हां थोरो ॾेई छॾियो हुननि खे तव्हां हुननि खां लीड वठो थोरी देरि जी त हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ
आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जे ताउन सां लाफ्टर हाउस शो में तो ॿीहर भलीकार असां सां ताउन कयो आहे लू बिस्किट ठाहिण वारा खताई नान खताई बिस्किट जेके आहिनि उहे तमामु बहितरीनु टेस्ट आहे उन्हनि जी तव्हां ज़रूरु ब्रेक जे दौरान बि खाधा हूंदा ऐं इहे खाईंदा ई रहिजो तव्हांजे लाइ वधीक सुठो रहंदो ऐं असांजी उमिरि रोज़ी रोटी थींदी रहंदी त असां वटि अॼु मौजूदु आहिनि राइज़िंग स्टार्स टिकटॉक अक्सा ऐं अलीशा ऐं आयशा माशाल्लाह तव्हां माण्हू तव्हांखे चवंदा हूंदा अक्सर त असां सां बि टिकटॉक वीडियो ठाहियो असां सां बि ठाहियो तव्हांजो छा जवाबु हूंदो आहे पहिरियां त फैन जेके मिलंदा हुया उहे चवंदा हुआ सेल्फी लाइ हाणे जेको मिलंदो आहे चवंदो आहे वीडियो ठाहिणी आहे उनमें इहो चयो की हिननि खे सपोर्ट कयो हिननि खे लाइक कयो शेयर कयो इहो बि चवंदा नालो हूंदा खणी। तव्हां चवंदा आहिनि मैसेज एॾा ईंदा आहिनि माण्हुनि जा न माना उहे छो चवंदा आहिनि त तव्हांजो मन चवण वठनि माण्हू असां वटि जी नथा इन करे वीडियोस ठाराईंदा आहिनि हा असां हिकिड़ा टिकटॉक ते वीडियोस अचे थो हिकिड़ो दोस्त आहे असांजो मंसूर चांडियो जेको चए थो तूं छा थो सम्झे त तूं वॾो कमुर्स माण्हू आहे माना उहो हालांकि पाण जहिड़ा मां खीसे में रखंदो आहियां को जहिड़ा मां केतिरा ई व्हाट्सएप ते ब्लॉक कंदो आहियां इहो जेके तामिल फिल्मनि जा हीरो हूंदा आहिनि हा, हा, न उन स्टाइल में थो रखे पाण खे साउथ जो हीरो लॻंदो आहे तूं छा थो सम्झे त असां टायरनि जो दुकान खोलियो आहे त ॼण का वॾी ॻाल्हि आहे असां तो जहिड़ा पंहिंजे घर में ई न विहारियूं हिकिड़ी ॻाल्हि आहे हे हुनजी कामयाबी आहे जो तूं हिते हुन सां हुनजो ॾिसो हुनखे डिस्कस उहा हुनजी कामयाबी आहे हुन दोस्त जी ऐं मां ॿुधो आहे त उहो मतिलबु इहे जेके हाणे टिकटॉक ते वीडियोस ठाहिनि था उनजी रोज़ी रोटी शुरू थी वई आहे या बाक़ाइदे पैसा वठनि था अच्छा तव्हांखे ख़बर ई न आहे ख़बर इहे बाक़ाइदे पैसा वठंदा त असांजो नालो खणो टिकटॉक जे हिन वीडियो में त पोइ असां तव्हांखे पैसा ॾींदा पोइ त मां रोज़ केतिरी वीडियो ठाहींदी आहियां तव्हां असां एॾा ठाहींदा पर असां बि पैसा वठूं अच्छा जेकॾहिं तव्हां हॉलीवुड में वञो कैफल हाल या हबीब शुक्रान माशाल्लाह माशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह कोई सादफी हुरमन इंत फी हाल वक्त हुरमन केरु आयो साईं दुबई खां आया दादू खां आया हनफी जी हनफी तहीन हादफी जुमेरा बीच न दुबई माफी मुश्किल है या हबीबी चवे थो दुबई में जेको जुमेरा बीच आहे उते मां पिनंदो لا حبيب انا في امير هذا في سياره هذا في ما في مشكله هذا في سياره انا في ان شاء الله كان هذا هذا في هرمن هذا في انت تو هرمن छा चवे छा थो सम्झ मतलब मां इहो चवां थो त ही जेकी तूं जेकी छोकिरियूं आहिनि इहे छा तुंहिंजियूं आहिनि मुंहिंजी अहिड़ी छोकिरी हुजनि तव्हां वांगुरु दुबई में बंगला न हुजनि असां मां बि तॾहिं चवां छो हे पिनंदो थो वठे हिनखे पंहिंजा जहाज़ हुजनि मां तव्हांखे छा चयो दुबई जो आहे न दादू जो आहे आई हा न फी माफ़ी मुश्किल आहे थोरी थोरी सिंधी अचे थी अंदरां सिंधी निकिरी आई आयो आई माशाल्लाह इहो वात ते घोड़े जो नाल छो टंगी आहे हादफी घोड़ा हादफी उठ हादफी और ना फी शौकीन माफ़ी मुश्किल आहे या हबीबी हाज़ाफी घोड़ा हाज़ाफी उठ उठनि खे अरबी में छा चइबो आहे हादफी अरबीअ खे उठ में हादफी मारी तव्हां बि उर्तुगुल गाज़ी वारो म्यूज़िक हलाए था छॾियो माफ़ी मुश्किल आहे बाबा हिते कीअं अचणु थियो आहे असांजी महिमान आयल आहिनि अक्सा माफ़ी मुश्किल आहे अलीशा आयशा तू इंत एजी हादत टिकटॉक या या हादफी कलम अरबी आईव मूंखे शक पियो त हेड़ो कद अरबिन जो ई थी सघे आईव हादफी वज इन कोइस माफ़ी मुश्किल आहे हीअ असांजियूं नंढी जेके नंढियूं आयूं आहिनि अच्छा, इहे हादफी- सोशल मीडिया ते अॼुकल्ह हिट आहिनि आईव TikTok, हादफी
इतनीन हादफी सिस्टर अय्वा माफी मुश्किल सिस्टर वरी अंग्रेजी में निकतो अबे उख्ती उख्ती माफी मुश्किल आदा उख्तीन उक्ती भेणु भेनरियूं निभागा तरे चौधार भी सिखो अय्वा माफी मुश्किल है हबीबी ही ॿई भेनरियूं आहिनि अय्वा हीअ बि ईअं सम्झो वॾी भेण आहे हिननि जी माफी मुश्किल हादफी दोस्ती इन तकतीर तमामु अना घणी शुफ्त न, द हिकु साल तिक वॾी। हिकु साल इश्वी हादफी मूंखे तव्हांखे बोधो थिए अले मां चो सॾु की हले छा मुंहिंजो बाग बन तव्हां भुलिया हो साईं भुलिया हो तव्हां अय्वा असल में उहा अरबी न आहे जमाली आहे बेसिकली बाय कास्ट जमाली माफी मुश्किल हादफी हो जमालो वाह वाह जमालो जेको खटी आयो ख़ैर सां सुभान अल्लाह हादफी नफ़र हादफी जी तव्हांजी बदक आहे छा इहा? न न इहो चांहि पचाईंदो आहे ओ, माफ़ी हिते टपाल मुश्किल आहे। मेज़बान चांहि कावा हादफी इंतहा वरवी अनफी हादफी हगी कलिम माफ़ी मुश्किल आहे या हबीबी अलाए छा चई इहो मां इहो चवां थो हाणे असली ॻाल्हि ते अचो जंहिंजे लाइ मां आयो आहियां हा कहिड़ी ॻाल्हि हादफी अनफी माफ़ी मुश्किल आहे हानफी वाहिद हुर्म अनफी मौत अनफी दहीन हाद इजी वाहिद हुर्म अच्छा। अन बादिन शादी डांका टिन डांका डांका मां तव्हां छा चवण था चाहियो त मूंखे शादी करणी आहे मां जेको संग हुजे ताड़ में त ॿुधायो हादफी अरबी कलिम माफ़ी मुश्किल आहे या हबीबी अना परे खां आयो आहे पंधु करे तव्हांखे शर्म नथो अचे पंध जो छो आया हो? जहाज नथा हलनि छा जी हा नो माफ़ी मुश्किल आहे न फी चवां थो परे खां आयो आहे जहाज़ त पंहिंजे मुंहिंजे पीउ जा बीठा आहिनि ॿ टे अच्छा ऐं माफ़ी मुश्किल आहे या हबीबी हिकिड़ो असांखे ॾिजो टिकटॉक ठाहींदासीं का ॻाल्हि कोन्हे हिन जे चवण त न वञो हे उहे त कागज़ जा जहाज़ ठाहे उॾारींदा उन्हनि खे जहाज़ चवंदा आहिनि माफ़ी मुश्किल आहे हे जहांगीर तरीन असांजो कर्ज़ ई आहे अच्छा ऐं हा दफ़ी ॿ जहाज़ वठी वञा थी पैसा न अथसि बिल्कुलु वारिया त 50-60 जहाज़ आहिनि तव्हां वारिया जा जेके ऐं वाह 50-60 उठ आहिनि हिननि खे पंहिंजा जी ऐं जेरा या मोल जेरा हा दफ़ी वल्ला हाज़फी मुश्किल हाज़फी मुश्किल माफ़ी मुश्किल आहे हा दफ़ी रंग जो कारो आहे निभागो ॻाल्हि सिधी त सम्झे नथो असांजी त मां किथे थो ॻाल्हायां ऐं माफ़ी मुश्किल आहे तव्हां शादी कई आहे न कई आहे न सुस्ती जी वजह छा आहे करणी बि न आहे करणी बि न आहे माण्हुनि जा कागज़ पूरा न आहिनि या दूं छॾींदा इश्वी ॾिसो तव्हां अरब शहज़ादा जी। माशाल्लाह तव्हां जुबो बि इस्त्री कराए न पाया आहियो माफ़ी मुश्किल आहे कहिड़ो मुल्क आहे तव्हांजो 5-5 कलाक बिजली कोन्हे ऐं हालांकि मां हुतो इस्त्री करायो पर जब बैक में इनमें विझुमि त इहे थी विया ईअं थी आहे हिते शो में अचे एॾी तकड़ी तव्हांखे ईअं जहिड़ो आयो पाया अहिड़ा माण्हू ईंदा माण्हू खून करे हिते पुॼी आहिनि अरे बि माफ़ी मुश्किल आहे या हबीबी त भ्याओ तव्हां हिन जा वीडियोज़ ॾिसंदा आहियो सभिनी जा? अही मां हा दफ़ी भरी पई आहे मोबाइल हा दफ़ी 20 मिलियन 20 मिलियन छा टिकटॉक हा दफ़ी फॉलोवर्स 20 मिलियन घणा थिया हा दफ़ी हा दफ़ी पैसनि जी ॻाल्हि कर बाक़ी माण्हुनि जी ख़बर न पवंदी आहे कम जी ॻाल्हि न कयूं था असां मतिलबु अरब शहज़ादा तव्हां त माशाल्लाह ईंदा आहियो त तोहफ़े में कुझु न कुझु ॾेई वेंदा आहियो तव्हां वरी असांखां वठण आया आहियो छो तोखे में असां खणी आया आहियूं न साईं छा खणी आहियो ॿार मुंहिंजा 5-6 जुबा पिया आहिनि हिकु धोतल न आहे तोहफ़े में खणी आया धोराए ॾियो त मां हलियो वञा वापसि तव्हां मार पई न तव्हां वटि पाणी आहे न बिजली आहे हा दफ़ी इश्वी तव्हां रहो कीअं था हिते हिकिड़ो कमु था कयूं तव्हां असांखे पेट्रोल ॾियो असां तव्हांखे पाणी था ॾियूं क़ुर ते मुंहिंजो हुजे अॼु बि ॾेई सघियां पर मसइलो आहे पैसे जी सुञाई आहे ॻाल्हि आहे मां अॼु चाहियां त अॼु मां जेको आहे सो इहे खूह ख़रीद करे सघां थो पेट्रोल जा तव्हांजे करे पर पैसो न आहे हा मसइले पैसे बारे सही रुगो पैसे जी पट पट आहे हा वही रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लठा रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लठा अहिड़ो सुहिणो नथो सुझे जहिड़ो फिरी में करे प्यार अहिड़ो सुहिणो नथो सुझे जहिड़ो फिरी में करे प्यार आयो 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 ख़्याल छा मतिलबु इहो लही न वञे दफ़ी क़ुर जो कसम ॻाल्हाए थी त आउं ठरे थी
टोन चेंज थी वियो। टोन चेंज थी वियो। सिंध में रहिया त टोन अहिड़ो थींदो न करेक्टर मां निकिरी वियो का ॻाल्हि न आहे। अहिड़ा माण्हू असां ज़िंदगी मां निकिरी टेम्पो ई छॾंदा असां ज़िंदगी माफ़ी मुश्किल आहे या हबीबी अलाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं माफ़ी मुश्किल आहे अचो असां वटि 2-3 ॾींहं रहो अची करे न न ईंदा होॾे दुबई दुबई अचो दुबई वेंदा रहंदा दुबई अचो सऊदी अचो किथां जा शेख आहियो तव्हां थोरो ॿुधायो त सही पंहिंजे बारे में मां शेख आहियां लाड़काणे जो रेशम गली जो असल में दुबई में रहियो आहियां मतिलबु 5-6 महीना रहियो आहियां त जुबा 5-6 वठी आयो मूं तो हाणे मां उहो ई शेख थी घुमंदो आहियां असल में हुसैन शेख मुंहिंजो वॾो भाउ आहे ऐं माफ़ी मुश्किल आहे या हबीबी चङो शहज़ादा तव्हां आयो वॾी महिरबानी आई वाह त हाणे तव्हां हितो वेंदव कीअं मां चवां थो मां अकेलो न वञा कंहिंखे मूंखे वठी हलंदो गॾु इहो ॿिली वारी नज़र करे आहे तव्हांजी बसि सम्झी वञ सियाणो पाण आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे असांजो अञा शो जारी आहे तव्हां फ़िलहालु वञो अच्छा तव्हांजी ॾाढी बि लहे थी आई वाह माफ़ी मुश्किल आहे या हबीबी म्यूज़िक सां वेंदव तव्हां अलविदा कंदासीं वाह इन ॻाल्हि खे माइंड न कजो हे माने मस्करी कंदो रहंदो आहे अच्छा ऐं वो माफ़ी मुश्किल आहे या हबीबी अना रोदही नादफी आई वाह सवाल मां कयां ई पियो त अरब शहज़ादो विच में अची वियो अगरि हॉलीवुड में तव्हां हुजो हा त कंहिंसां तव्हां गॾु टिकटॉक वीडियो ठाहियो आहे कंहिं हॉलीवुड स्टार सां वुलबर्डन पॉल वॉकर मुंहिंजो फेवरेट हुयो जेको एक्सीडेंट में वीचारो न त तव्हां हुन सां वीडियो ठाहियो हा शुक्र कर तूं फेवरेट न आहीं चङो थियो मां फेवरेट न आहियां हा न तूं हुजे तूं मरी वेंदी मां त वरी इहो साउथ फिल्मनि जो आहे हीरो त पोइ अच्छा इंडिया में तव्हांजो इंडिया में अगरि वञो उते कहिड़े अदाकार सां गॾु ठाहींदो सलमान खान सलमान खान सलमान खान उहो अॼुकल्ह दुबई थो रहे मुंहिंजे ख़्याल में आहे त बॉलीवुड आहे त जो न, बॉलीवुड तव्हां जो न। इंडियन एक्टर्स जी ॻाल्हि कई हा हा त पोइ माना हुन सां तव्हां टिकटॉक ठाहिण जी शौक़ु आहे हिकिड़ो मतिलबु मतिलबु- ख़्वाहिश आहे टिकटॉक न उन सां मिलण जी ख़्वाहिश आहे रुगो साम्हूं ॾिसो ज़िंदा हालत में हुनखे तॾहिं वॾी ॻाल्हि आहे वाह सलमान खान वॾो दुश्मन आहे असां मुंहिंजो पुटु आहे नंढो 3-4 सालनि जो उहो सॼो ॾींहुं चवंदो पोइ हुनजो गानो ढिंक चिका मां चयो छा चकर आहे चई मां सलमान खान आहे मां चयो हिकिड़ो हो सलमान खान निभागो जेको शर्ट कोन पाईंदो हिकिड़ो तूं आहे जेको पेंट कोन थो पाए लेकिन हाणे त जेके टर्की जा एक्टर आहिनि उन्हनि त बाज़ी नंढे हूंदे खां वठी तव्हां सलमान खान जी परस्तार आहियो नंढे हूंदे खां सलमान खान वणंदो आहे ऐं टर्किश एक्टर मूंखे वणंदा आहिनि अच्छा माशाल्लाह पोइ फैमिलीअ जे तरफ़ां तव्हांखे कुझु हल पल हूंदी न छा थियूं कयो छोकिरियूं वीडियो छो थियूं ठाहियो ईअं न चवंदा आहिनि अहिड़ी वीडियोस त आहिनि न जो फैमिली वारा जंहिंमें कुझु झलनि हुजे अच्छा अहिड़ी वीडियो आहिनि ई न न मज़ा असां अहिड़ी हरकत कंदा ई न आहियूं असांखे पंहिंजी लिमिट्स ख़बर आहिनि उन में रहंदा आहियूं अच्छा उन लिमिट्स में ई रहंदी हा आहे बिल्कुलु तव्हांखे बि न चवंदा हूंदा कुझु चवंदा आहे त उअं ई असांजी धीअ न आहे पुटु आहे हा माशाल्लाह उहो असां टई पुट रही आहियूं हा बिल्कुलु अच्छा तव्हांजो कहिड़े शहर सां तालुक़ु असांजो नवाबशाह खां नवाबशाह आहे तव्हां शिकारपुर शिकारपुर माशाल्लाह शिकारपुर जी आचार बि मशहूरु आहे हा अक्सर मशहूर आहे हा हा ऐं नवाबशाह त आहे ई बादशाहनि जो शहर हा हा माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पोइ वर्ल्ड लेवल ते तव्हां अची वियो जॾहिं ऑफर्स आयूं कुझु त असां वटि अची करे वीडियो ठाहियो या असां सां अची करे वीडियो ठाहियो इलाही घटि माण्हुनि सां मुंहिंजो राब्तो थींदो आहे मां न ॻाल्हाईंदी आहियां इलाही अननोन माण्हुनि सां अच्छा मां नवां दोस्त बि न ठाहींदी आहियां नवे माण्हुनि सां बि न आहियां ॻाल्हाईंदी इलाही रिज़र्व रहंदी आहियां उन सां छा तव्हांजी क्रिएशन ते असरु पवंदो कुझु न मतिलबु मुंहिंजो हिकिड़ो ईअं ई ठहियलु आहे त मां टिकटॉक ते अकेले वीडियोस ठाहींदी आहियां मतिलबु कंहिंसां बि न ठाहींदी आहियां अकेली वीडियोस हूंदियूं आहिनि या इन्हनि सां हूंदियूं आहिनि अदरवाइज़ जेको वॾो बि टिकटॉकर हूंदो आहे उन सां वीडियोस बि न ठाहींदी आहियां त हिकिड़ो मतिलबु शुरू खां ई मां पंहिंजो रखियो आहे त मां अकेले ई ठाहींदी आहियां अच्छा तव्हां केसि ताईं सोचियो आहे त इहो वीडियोस ठाहिणियूं आहिनि बदिरादर ॿियो को कमु ई न आहे करणु
असल में कॾहिं कॾहिं त दिलि चवंदी आहे त टिकटॉक बस हाणे बस घणो थी वियो ख़तमु 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 अच्छा। कल बि असां इहा ॻाल्हि इहा कई ॻाल्हि कयूं आयशा था। चयो त मुंहिंजो 1 मिलियन थी वेंदा मां ख़तमु करे छॾंदो मां चयो मुंहिंजा त थी विया आहिनि मां त करे छॾिया हा पोइ तव्हां त 2 मिलियन खां मथे चढ़ी विया लेकिन पोइ अलीशा चयो बस हलंदो रहे अञा हलंदो हलंदो रहे हा कुझु न कुझु हलंदो रहे असां टिनिनि मां अगरि कोई हिकु चवंदो आहे न त ख़तमु कयूं त ॿ हुनखे सम्झाईंदा न न हाली न करिणो न हलंदो हिकिड़ी अहिड़ी वीडियो ठाहे ॾिसो न हिकिड़ी वीडियो ठाहियो टिकटॉक जी जंहिंमें चओ त हीअ असांजी बसि आख़िरी वीडियो आहे हिन खां पोइ असांजी काई वीडियो न ईंदी ॾिसो त हुन ते छा थो रिएक्शन मां विच में पंहिंजा टिकटॉक वीडियोस वग़ैरह सभु प्राइवेट करे छॾी हुई अच्छा पाण ॾिसंदी हुअसि न मतिलबु सभु ख़तमु करे छॾियो हुयो ठाहिण ई छॾे ॾिनी हा पोइ ऑर्डर अची विया की 2-3 दफ़ा ठाहियो ईअं न कयो मार्केट में शॉर्टेज लॻी पोइ अहिड़ा पई दोस्त ॾाढो सम्झायो पोइ असां हिनखे सम्झायोसीं त हिन वरी ठाहिणु शुरू कयो तव्हां सम्झायोसि तव्हां छो इहो कमु छॾियो तूं सुठी ॻाल्हि आहे कंहिंजी रोज़ी लॻल आहे न मतिलबु तव्हां हुनखे सम्झायो त तूं वीडियोस ठाहे सुठी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि जा मोबाइल शॉप आहिनि जेके उते माण्हू ईंदा आहिनि डाउनलोड न करणु त मज़ाक में इलाही डीप ॻाल्हि करे वियो न मां उन्हनि जी रोज़ी जी ॻाल्हि कई त तव्हांजा वीडियो जेके डाउनलोड कराइनि था मोबाइल शॉप ते अची पैसा ॾेई 10-20 रुपया ॾेई त उन्हनि जी रोज़ी रोटी हले थी न तव्हांजे वीडियोस ते जेकॾहिं तव्हां वीडियोस ठाहिणु बंदि करे छॾिया त उन्हनि जा दुकान बंदि थी वेंदा माण्हू हुन खां पुछंदा अॼुकल्ह कोई दुकान ते वञे न थो माशाल्लाह सभु एॾा स्मार्ट थी विया आहिनि पाण ई वीडियोस डाउनलोड था करे करनि वठनि उहे त कनि था हिते शहर में पर केतिरा ई ॿारहाड़ी में असां वटि माण्हू आहिनि अहिड़ा जेके मोबाइल शॉप उन्हनि खे व्हाट्सएप ते मिली थी वञे ग्रुप्स में व्हाट्सएप ते इलाज मिनथियूं करे घुराइनि था वीडियो अच्छा चवनि था क़ुर खे मञो असांखे मोकिलियो असांजी वीडियो का बहरहाल माण्हू इहो असल में मेरूमिन जे शिकार माण्हू अहसास मेरूमी जे शिकार माण्हू जेके चवंदा असां ॿियो न त कुझु वीडियोस ते ॾिसूं भला टाइम पास थी वेंदो आहे सुठो तव्हां मतिलबु असां माण्हुनि जो टाइम पास करायूं था न तव्हां टाइम पास करण जे लाइ वीडियोस ठाहींदी आहियो या तव्हांजी का क्रिएशन हूंदी आहे त सुठी असां असल में पंहिंजे कल्चर खे चाहींदा आहियूं त प्रमोट थींदो रहे असांजा सिंधी सॉन्ग्स असांजो सिंधी कल्चर असांजो जेको असांजो ट्रेड आहे हर शइ असांजी उहा प्रमोट थींदी रहे टिकटॉक जे थ्रू क्रिएशन इहा ई हूंदी आहे त असां पंहिंजो कल्चर जीअं अजरक आहे सिंधी चादर आहे तक़रीबन वीडियोस में मां ॾिठो आहे त अजरक हूंदो आहे सिंधी चादर हुजे या कुझु बि त असां केतिरियूं अहिड़ियूं तव्हांजी वीडियोस मां ॾिठियूं बाक़ाइदे मेकअप खे बि तव्हां प्रोमोट कनि हा मेकअप जे दौरान बि वीडियोस ठाहियो हा का जॻह छॾी अथव किथे जेको वीडियो न ठाही हुजे न माना ड्राइविंग कंदे बि तव्हांजी वीडियोस आहिनि Yes. टिकटॉक जा मोटरसाइकिल ते बि साइकिल ते बि रक्शे ते बि बस ते बि वाह वाह ऐं टिकटॉक सकाफ़त ॾिसो वारे दिहाड़े ते हिकिड़ी इंजॉयमेंट आहे असां जेका बि शइ इंजॉय कयूं था त पोइ टिकटॉक जे थ्रू नज़र अचे पई माशाल्लाह तव्हां मां ऐं असां एॾो सीरियस नथा वठूं सीरियस नथा हा जॾहिं असां टिकटॉक ते हुयासीं बि त असांखे ख़बर न हुई त असां टिकटॉक जी वजह सां हेॾे वॾे शो में ईंदासीं वाह वॾी महिरबानी तव्हां असांजे शो खे वॾो शो चई छॾियो हे माण्हुनि जो प्यारु आहे तव्हां सभिनीनि जो प्यारु आहे जेके असांखे माशाल्लाह एॾी इज़त मिले थी असां हिते वेठा आहियूं लेकिन असां जॾहिं महिल स्टार्ट कयोसीं असांखे एतिरी ख़बर थोरी त एॾा फेमस थी वेंदासीं न तव्हांजो जेको भाउ बि आहे गॾु तव्हां सां हूंदो आहे वीडियोस में अक्सर उहो ई माशाल्लाह ॾाढो सुठो टैलेंटेड आहे उहो हा लेकिन टिकटॉक पंहिंजो बंदि करे छॾियो आहे छो त जेके हाणे तव्हां ॾिसो था जेके मीम्स ठहनि था असांजे मथां तमामु ग़लति आहिनि ॾाढा ग़लति वांदा माण्हुनि जेके मीम्स ठाहींदा आहिनि रूबरू तमामु ग़लति आहे लेकिन सोचनि नथा त जेके वीडियोस वग़ैरह ठाहिनि था जिन्हनि जे असां ईअं मज़ाक उॾारियूं था उन्हनि जे मथां छा गुज़रती हूंदी उन्हनि जा घर वारा ॾिसंदा हूंदा उन्हनि खे ॾिसो हिकु त असां पहिरियों अहिड़ो कमु करे न आहियूं जेको असांजे कल्चर में ॾाढो चवंदा आहिनि कोई ॿुधो आहे न असां टिकटॉक ठाहियूं था हाणे फलाणे जी कज़न या माइट त माण्हू ईंदा हा ओ माय गॉड उहो तव्हांजी माइट शौक़ बि थी वेंदा आहिनि कुझु ख़ुशि बि थी वेंदा आहिनि त पहिरियों ई असां हिकु अहिड़े कल्चर में रही अहिड़े माहौल में रही वीडियोस ठाहियूं था कुझु डिफरेंट कयूं था वरी तव्हां उनखे हिकिड़े नेगेटिव वे में था वठी वञो जेके असां लाइ इलाही मुश्किलात क्रिएट थो करे त उन्हनि खे मां इहो चवंदमि त प्लीज़ ॾिसो तव्हां बि कंहिं माउ जा पुट आहियो ऐं तव्हांजे घर में बि नियाणियूं आहिनि कंहिं नियाणियुनि जो एॾो मज़ाक न उॾारियो त दिलनि मां आह निकिरे ख़्यालु कजे ऐं तव्हां अॻु में स्क्रिप्ट वग़ैरह लिखंदी आहियो कुझु न या तव्हां कॾहिं कोई स्क्रिप्ट लिखी अचो कुझु करिणो आहे न त अॼु अॼु असां हे लिखी आया आहियूं हिन ते अची टिकटॉक ठाहियूं न ईअं न बसि वेठे वेठे टिकटॉक ठाहियूं मां तव्हांखे एॾो सीरियस नथा वठूं असां इंजॉय कंदा आहियूं टिकटॉक उन टाइम ॻोल्ही उन टाइम ठाही हा अच्छा माशाल्लाह वॾा फास्ट माना उन महिल ॻोल्हींदो आहे त कंहिं ते न ठाहियो आहे असां उन ते ठाहे वठूं वाह वाह ऐं हाणे असां ब्रेक वठंदासीं तेसिताईं तव्हां 2 टे टिकटॉक ठाहे वठिजो वीडियो ब्रेक जे दौरान त नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो
Please don't go away. We'll be right back after a short commercial break. Welcome back after a short commercial break. लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट मेज़बानीअ जो राज़ ठाहिण वारनि ऐं ल्यू जा बिस्किट जेके नान खताई बिस्किट आहिनि उन्हनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ अॼु असां वटि राइज़िंग स्टार्स आयल आहिनि अक्सा आयशा ऐं अलीशा जेके टिकटॉक स्टार्स असां जिन चई सघूं था त टिकटॉक तव्हांजा हूअं त ॾिठा आहिनि असां मोबाइल में अॼु असां चाहींदासीं त तव्हांखे हिते परफॉर्म करायूं तव्हांजे जेके वीडियोज़ ठाहिया आहिनि टिकटॉक जा जी त ॾिसूं था त हाणे हिननि जी परफॉर्मेंस सही आहे 3-4 कुझु हलाए छॾियो टोटल आहे ॻोठ सॼे खे तूं बाहियूं ॾियाराए दे खणाए दे हथियार खे दिल जे सां लॻाई दे गोलियुनि ॾाहूं ॾेई दधकार जे कंहिं ॿिए जो सॾाई दे माण्हू माराए दे खून कराए दे ॻोठ सॼे खे तूं बाहियूं ॾियाराए दे खणाए दे हथियार जे दिल जे सां लॻाई दे राज माराए दिड़ यार जे कंहिं ॿिए जो सॾाई दे नेक्स्ट हजार मेण मिलन था मूंखे पवन था सेण हजार माण्हू हजार मेण मिलन था मूंखे पवन था सुना मुझ दिल मुझी मर्जी माना है कि जो कर्जी मुझ दिल मुझी मर्जी माना है कि जो कर्जी जके बिटिया हक जोड़े तो कया मर्जी मुझ दिल मुझी मर्जी माना है कि जो कर्जी मुझ दिल मुझी मर्जी माना है कि जो कर्जी हो थींदो आहे तव्हांखे कंहिंखां ख़ौफ़ थींदो आहे छा सां के जिन भूत खां न छोजो असां वटि हिते मां जेॾी महिल अकेले हूंदी आहियां घर में पोइ थींदो आहे। अक्सा खे त उहे ॾाढो ज़रूरु थींदो आहे। आहे। आयशा खे बि थींदो आहे हिननि हे कीअं खे थी थींदो आहे। रूह अची अहिड़े थींदो आहे हिन खां पोइ न थींदो आहे न न न न हे त मुर्दो थी आयो आयशा तव्हांखे भो न थींदो आहे तव्हां ॿिन्हिनि खे थींदो आहे तव्हांखे न थींदो आहे? मूंखे न थींदो हो जिंदा जिन मोल जिना हे असल में असांजो जेको स्टूडियो आहे पहिरियां ते क़ब्रिस्तान हुयो हिकिड़ो कॾहिं कॾहिं अहिड़ा मुर्दा उथी ईंदा आहिनि हिननि खे त ॾाढो गम आहे पेट ॾिस त सीधा अथसि पेर नज़र ई कोन था अचनि सिधा नज़र अचनि था पेर अथसि ई कोन पेर अथसि ई कोन उॾरंदो आयो आहे ताहिर भाई इहा उहा ई छोकिरी आहे जंहिंजे करे मां मुंहुं आहे कीअं भला इहो थोरो अॼु तफ़सील मूंखे टोके थी अॼु माण्हू थी खिलाए मूं ते हिन जे करे कीअं तव्हां मरी वियो नंढे लाको मुंहिंजो इश्क हूंदो हिन सां नंढे- गॾु प्राइमरीअ में पढ़िया आहियूं असांखे ॿुधाई करे हीअ ॿ पेंसिलियूं घणो खणी ईंदी उहे ॾींहं यादि कर जॾहिं ॿ पेंसिलियूं खणी ईंदी मां चोरी करे करे तुंहिंजे थेल में पेंसिल विझंदोसि अॼु बि कुटनि था मलाइक ॾेखारियां पुठीअ ते धक क़ुर जो कसम आहे हाणे छा थींदो हाणे त मरी वए न हाणे उहो ई त मां चवां थो छा फ़ाइदो हाणे हाणे का जरूरी कॉल पंहिंजे लाइ मां त हाणे टिकटॉकर आहियां तोसां छो ॻाल्हायां तव्हां ॾिसो था कीअं माण्हू मटंदे देर आहे का ॿियो कुझु न मुंहुं ॾिसण न आई कुल पाण न आई कम से कम क़बर ते हिकिड़ो टिकटॉक त ठाहे वञ न हाणे इहो ठहे थो त क़बर ते बीह करे टिकटॉक ठाहे न न कहिड़ो गाने ते ठाहियो हा नाचवात ते छा चयो हुते बीह कहिड़े गाने ते ठाहे जिंदगी में मुझसे मिलने वो कभी आया न था आज क्यों मेरी कब्र पे रो रहा है वेरीफाइड मतलब ताहिर भाई दुख तो थे न पोइ हाणे तव्हां छा था चाहियो उथी जो आया हो क़बर मां मां चाहियां थो तव्हां ओॾे हलो हाणे बसि घणो असां त न ॾींदासीं
तव्हांखे ओ हीअ तयारु थी वई आहे मूंसां कोन मिलंदी मूंखे लॻे थो त हिननि ॿिन्ही सहेलियुनि मूंखे धोखो ॾिनो आहे थी सघे थो हिन जो मूंसां प्यार हुजे ऐं मां खसियो हुजे तव्हांखे हुन सां थियो इहो तव्हां ग़लति कयो तॾहिं त मरी विया उफ माय गॉड मूंखे तूं अॼु थी ॿुधाए त तुंहिंजो मूंसां प्यार हो पहिरियां ॿुधाए त शायदि मां न मरिया मां हिन बेवफा जे करे मूं आहियां पोइ हाणे त मरी विया बेवफा सां दिलि लॻाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं हिन ई हिन सां मुंहिंजो तालुक आहे तव्हांजो कीअं अचणु थियो आहे buy two get one free मां हिननि ॿिन्हिनि खे न छॾींदमि ॾिसो buy two get one free या ईअं सम्झो हिननि ॿिन्ही ऑफर में आहे असांजी ऑफर आहे भाई आहे स्कीम हले बॉडीगार्ड आहे हिननि जी मुर्दा साहब हिननि जी गाॾी हेठि बीठी आहे तव्हां डिगी में वञी करे वेही रहो हा हा इहो हिननि न ॿुधो ॿुधो पोइ मां अॾु वारी सीट ते वियां जे हिननि ॿुधो आहे त न अॾु वारी सीट ते तव्हां डिगी में वञी वेही रहो डिगी में स्पीकर पाईंदो ई न ओ हो माशाल्लाह अॼु जूं असांजी जेके छोकिरियूं आहिनि ॾिसो मुर्दनि खां डिॼनि कोन माना छा जिन भूत केरु थींदा आहिनि तव्हांजे साम्हूं माना जेकॾहिं मुर्दा बि अची वञनि तोबा करे भॼी असांखे तव्हां ते फ़ख्रु आहे तव्हां माशाल्लाह असांजो नालो रोशन कयो आहे ऐं सिंध जो जेका सकाफ़त आहे सिंध जो कल्चर आहे उनखे तव्हां प्रोमोट कयो आहे माशाल्लाह अच्छा अक्सर तव्हां टिनी खां इहो सुवालु आहे मुंहिंजो अक्सर हूंदो आहे महिमाननि खां बि त शादी तव्हां पसंदि जी कंदव पंहिंजी जी या वालदेन जी पसंदि न इहो वॾो रिस्क मां पाण न खणंदमि मम्मा वारा खणनि उन्हनि जी विच में हुजे ॻाल्हि हा त सुबुह वरी कुझु बि थिए त मां वञी चई त सघां न तव्हां कराइयो ॾाढो सुठो आहे थियण बि ईअं खपे हा वॾनि जे एॾो वॾो रिस्क चवण मां पाण नथी खणी सघां वॾनि जे चवण ते जिते चए शादी करियो जेको बिल्कुलु। छो जो वॾा जेके आहिनि उहे कॾहिं बि बुरो न चाहींदा बुरो न पंहिंजे औलाद जो चाहींदा, अहिड़ो को माना जेको शख़्स न हुजे जेको असांजी ज़िंदगी तबाह करे छॾे असांजी धीअ जी या ॾिसो पुट जी सभिनीनि खां पहिरियां तव्हांजा पेरेंट्स बिल्कुलु हर शइ खां पहिरियां तव्हांजा पेरेंट्स उन्हनि जी इज़त अगरि उन्हनि तव्हांखे वॾो कयो आहे हिन क़ाबिल कयो आहे त तव्हां कुझु थी विया आहियो इहो न विसारियो त तव्हांखे जेको तव्हां ॻाल्हायो था इहो सेखारियो ई उन्हनि ऐं तव्हांजी हिकिड़ी वीडियो मोकिली तव्हांजी मम्मा सां वीडियो हुई तव्हांजी हा वालदा सां मुंहिंजी मम्मा त मतिलबु मुंहिंजी जान आहे। तस्वीर खई बीठी हूंदी आहे तव्हां हुनखे चवंदी आहियो ज़रा तस्वीर से हा उहा तस्वीर असल में मुंहिंजी डैड जी हुई हा तव्हां चवंदा आहियो ज़रा मां ॾाढी जेलिस थींदी आहियां मां चवंदी आहियां मम्मा बसि मुंहिंजी आहे तव्हां हुनखे चवंदा आहियो भला कौन है वो हमें भी दिखाओ जॾहिं तस्वीर तव्हांखे ॾेखारी पोइ तव्हां चवंदा इहो त अबू आहे पप्पा जी तस्वीर वाह मतलब तव्हांजी अंडरस्टैंडिंग आहे पाण में हा तव्हांजे माशाल्लाह वालिदेन जी तव्हांजी फैमिली जी ॾिसो सभिनीनि खां तव्हांजी जेका मदर आहे धीअ जी सभिनीनि खां सुठी दोस्त हूंदी आहे बिल्कुलु मां धीअ जो रिश्तो तमामु ख़ूबसूरत आहे त हिनखे हमेशह ख़ूबसूरत रखो ऐं कोशिशि कयो त उन्हनि जी इज़त जो ख़्यालु रखो बिल्कुलु पहिरियां उन्हनि जी इज़त पहिरियां बिल्कुलु उन्हनि जी छो जो उहे आहिनि असां बि आहियूं त उन्हनि जे करे ई आहिनि। बिल्कुलु उन्हनि जी दुआऊं आहिनि उन्हनि जी उमेदियूं आहिनि असां सां इलाही कुझु जुड़ियल हूंदो आहे असां जेके वेठा हूंदा आहियूं असां न वेठा आहियूं असांजे माउ पीउ जी दुआऊं असां सां गॾु आहिनि उन्हनि जी सपोर्ट आहे हिन अलाह हयाती ॾे तव्हांजे वालिदेन खे बि आमीन। पर तव्हांखे ॾिसी अलीशा आयशा ऐं अक्सा या जेके ॿियूं टिकटॉक जी छोकिरियूं आहिनि स्टार्स उन्हनि खे ॾिसी अक्सर छोकिरा बि जेको आहे उहे छोकिरियूं थी था घुमनि हू पंहिंजे पाण खे हाणे हिते बि अची OMG आपको मैंने देखा है कहीं पोइ सॼो सोफ़ो छॾे कुंड ते वेही छो कहिड़ो ज़रूरु आहे जो मां सॼो सोफ़ो वलारां ॿ टे माण्हू पोइ वेही था सघनि हर भरू माण्हू ईअं थी वेही रहे कहिड़ो फ़ाइदो काम खां नुक़सानु करिणो आहे को असां बि वियूं न तव्हां ईअं छो था वियो सोफ़े ते मतिलबु छा तव्हांखे तकलीफ़ कल आहे हे त न बदर ते जेको बीठो न अहिड़ी सवाल ॿुधाया चवनि थियूं तव्हांखे ॾिठो आहे बदर कमर्शियल वारे सिग्नल बदर कमर्शियल जे न सिग्नल न यार खड्डा मार्केट तूं तो खिलाई नहीं ॾाढी इसलिए बदर हुयो, रात जो ॾिठो आहे रात। मां नथो खिलायां अलाह जो कसम पाण थी खिलनि छा आहे भला कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तव्हां तव्हां कीअं आहियो? ठीकु मां आहे तव्हांजे ॾिसंदो आहियां टिकटॉक आई मीन्स ॾिसंदी आहियां ॾिसंदो आहियां या ॾिसंदी आहियां ॾिसंदो आहियां मीन्स अच्छा ठीकु आहे जी तव्हां ज़बरदस्त कंदा आहियो आई मीन्स मां बि टिकटॉकर आहियां ऐं टिकटॉक कंदो आहियां ॾाढा छा थियो इहो छा थो थिए खमीस ठाहियां ॾिसो असां उन्हनि जा त टिकटॉक वीडियोस ॾिठा आहिनि तव्हांजो त हिकिड़ो तव्हां त वीडियो आहे। ॾेखारियो
ॾेखारियो। न असां टे तव्हांजा वॾा फैन आहियूं। थैंक यू मुझे आए न टिकटॉक लेकिन असां कॾहिं काला तव्हांखे ॾिठो चश्मा कोन्हे। तू न पा अगे केड़ा घट सोणे काला चश्मा तू न पा अगे केड़ा घट सोणे चुप कर बा घर ताईं हलंदे या वॼाईंदो तव्हां मूंखे कहिड़ो बि टिकटॉक ईअं करे ॾेखारे मूंखे असां हथ मथे कया। चलो हिकिड़ो बीह करे त करिणो आहे न टिकटॉक हिकिड़ो मूंसां त कयो तव्हां मोबाइल तव्हां ऑफ महिल करे त घणी आहे। हा मोबाइल ऑफ करे वीडियो ठाहियो तव्हां। छो मोबाइल ओपन करे कंदासीं ॾिसो तव्हां ॾाढा लचकीला आहियो तव्हां खटी वेंदव। हिकिड़ो ठाहियो न प्लीज़ मुंहिंजो ये ख़्वाहिश आहे तव्हांजा इहे वार आहिनि ते वारनि खां वठी तव्हांजे भित में हयो असल में थियो इहो आहे जो मोटरसाइकिल ते उबतो वेठो हुउसि न टिकटॉक ठाहींदो अचां पियो मोटरसाइकिल ते उबतो वेही आहे जी टिकटॉक ठाहियां पियो त हिन वारा वार अॻिते अची विया हे थोरी फणी ॾेई आयो आहियां प्लीज़ हिकिड़ो टिकटॉक ठाहियो न मूंसां अचो मुंहिंजी ख़्वाहिश आहे अचो न वेही करे मां उथी बीह करे प्लीज़ हे अञा इंजड़ी हाणे गरम थी हा हा अञा हिन त चपलियूं हाणे लाथियूं बाक़ाइदे खुली करे डांस करे बस ठीक है तव्हां बेइज्जती कई तव्हांजी वॾी महिरबानी बस 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 बेइज्जती थी खोड़ थियो तव्हां खां सुठी परफॉर्मेंस ॾिसो कंदी ॾिसो तमामु इज़त आहे तॾहिं त बेइज्जती थिए पई ख़ुशि थियो न हिन ॻाल्हि ते। वॾी महिरबानी केॾा क्वीट आहियो तव्हां स्वीट आहियो सुहिणा आहियो मूंखे था चओ तव्हां लानत पई मां हेॾे छा चओ था? बहितरीन आहियो ख़ूबसूरत आहियो सुहिणा आहियो स्वीट आहियो क्वीट आहियो इहो रखी रखी जंप छो था हा रखी रखी जंप छो था ॾियो? छो मज़ो थो अचे स्प्रिंग त न आहे लॻल। न आख़िर उहा कहिड़ी शइ तकलीफ़ तरी कटराए छो था छॾियो मसइलो छा आहे तव्हां हिते अची टपा था ॾियो रुॻो या काॾे वॾी महिरबानी तव्हांजी टिकटॉक काॾे था वञो? बसि मां वञा थी ओ आई मीन्स वञा थो सकी छो था पियो? सकी पिया बसि छा के जंप छो कयां उमिरि उमिरि शौक़ु बि आहे आहे। उमिरि बि आहे बिल्कुलु। लांतिर ॿुधाइणु ज़रूरी हो अहिड़े तव्हां असल में तव्हां हाणे टीनेजर्स आहियो तव्हांखे ख़बर न आहे तव्हांजे नारायण साहिब ख़बर हूंदी हिन जहिड़ा माण्हू पहिरियों सिनेमाउनि ते बीहंदा हुआ सिनेमाउनि जो जॾहिं दौरु हूंदो हुयो अहिड़ा माण्हू बीहंदा हुआ माण्हू पोस्टर ॾिसंदा हुआ हुननि जे अॻियां अची बीह रहंदा हुआ पोस्टर ॾिसणु ॾींदा हुआ उन्हनि खे चवंदा असांखे ॾिसो उहो ई आहियो न तव्हां कूड़ थो वणे मां ॾिठो त सिनेमा जो दौर ख़तमु थियो असां पोइ पैदा थियासीं थोरा ई वियासीं न न तव्हां इलाही पुराणा आहियो अञा कोन्हे अञा कोन्हे में काई शइ भॼी पियो न ठहंदव न तव्हांखे ख़बर न आहे विघणी आवा गंजो खुसरो आई थोरी वॾी ताणी अचो आहे तबियत खुसरो आहे मां ॾिस ॾाढो ज़लील था कयो हिते काॾे बसि वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां आहियो दिलि नथी चए हिन जी वञनि था हितां यकीन कयो असांजी दिलि नथी चए पई बसि पोइ बि वञो हे ख़ूबसूरत पराए घर में एॾो न हे वेहबो आहे। ख़ूबसूरत टे हूरूं ऐं ही दोज़ख जो चौकीदार ज़बरदस्त ॾिसो त कहिड़ा कहिड़ा असां सही माण्हू चयो। रहनि था सही चयो सही चयो सही चई अचनि कैमरामैन बि ॾाढो था खिलनि अॼु हुसैन शेख जो पुटु त ख़ासि करे खिले छो त मस मस हिन जो ई वारो आयो आहे ऐं हीउ जेको सवेर खां वेठो आहे असांजो शोपीस महिरूमिन जो शिकार वियो माण्हू वेठो आहे जेको हेॾा अॼु हुनजो आवाज़ ई नथो निकिरे अॼु छो भला बसि इहो हिनखे कंहिं वाइब्रेशन ते हणी छॾियो लॻे इहो ॾिसो त तव्हां हिन टायर खे कोका हणे थो वरी कढे थो हणे थो वरी कढे थो इहो छा मतिलबु सम्झ न लॉकडाउन जे करे दिमाग़ी तवाज़ुन ख़राबु थी वियो आहे जेको पंचर न हूंदो आहे टायर हुनखे ज़ोरी वञी कोको हणी टायर पंचर करे ईंदा आहिनि ऐं तव्हां जहिड़ी शख़्सियतुनि जा अक्सर वरी गाॾियुनि जा टायर अहिड़ा माण्हू पंचर कंदा आहिनि त जीअं हुनजो गाॾी जो टायर पंचर थिए ऐं असां वटि अचनि अहिड़ा माण्हू अथव उहे टपाल मेज़बान चांहि तव्हां पीती टपाल मेज़बान चांहि पीती तव्हां न मां पीती ॾाढी भली हुई तव्हां पीती ॾाढी सुठी तव्हां बि पीती चांहि मॉर्निंग सुबुह जो पीअंदा त आहियो न तपाल मिज़बान मुंहिंजे बाबा जी फेवरेट आहे उहो पीअंदो आहे बाबा मूंखे चवंदा आहिनि कॾहिं तपाल मिज़बान जो तयारु कर वाह टपाल मेज़बान चांहि तव्हांजे वालिद साहिब खे पसंदि आहे तॾहिं त माशा हेॾा ख़ूबसूरत ॿार हुननि पैदा कया
असांजे वालिद साहब रुगो कोको कोला पसंदि हुई जॾहिं मां पैदा थियो ताज़ी जंग लॻी हुई उन महिल कहिड़ी जंग इहा 71 वारी उन ब्लैकआउट में मां पैदा थियो बहरहाल जॾहिं चवंदा आहिनि पीउ मां ख़ूबसूरत हूंदा आहिनि त ॿार बि ख़ूबसूरत थींदा आहिनि तव्हांजी वालदा जी वीडियो मतलब तव्हांजो छा मक़सदु आहे मां तव्हांजी तव्हां वालदा जेकी तव्हांजी मम्मा सां पंहिंजी वीडियो ठाही आहे उन मां ॾिसी सम्झी वियुमि त माना तव्हां बाक़ाइदे तव्हां पंहिंजी अम्मी ते विया माशाल्लाह लेकिन मां पंहिंजे बाबा ते वई आहियां तव्हां पंहिंजे वालिद साहिब ते विया जी ऐं तव्हां जेके भाइर आहिनि भाउ जेको मुंहिंजो वॾो आहे उहो मम्मा ते वियो आहे माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आई आहे ऐं तव्हां जेको आहे सो अॻिते कंहिं ते वेंदव हाणे तव्हां ते अलाह न करे मूं ते वञो माशाल्लाह मेकअप केतिरो तव्हां कंदा आहियो नॉर्मल लाइफ में न इलाही तमामु घटि नेचुरल ब्यूटी आहे तव्हांजी चई था सघो ब्यूटी त मां कॾहिं इन ज़हन में न आंदी आहे त मां ख़ूबसूरत आहियां या न आहियां उहो जीअं आहे ईअं आहियां मां कंहिं ॻाल्हि इन आयशा चवे थी हिनखे त कूड़ थी ॻाल्हाए हिते न आयशा खां पुछो अलीशा खां पुछो त मां केतिरो मेकअप कंदी आहियां अलीशा तव्हां बि मुंहिंजे ख्याल में सिंपल आयो आहियो असां एतिरो मेकअप न कंदा आहियूं छा मेकअप खां नफ़रत आहे तव्हां न नफ़रत छो थी या मतिलबु झंझट लॻंदो आहे त केरु वेही मेकअप करे असल में असां सुस्त आहियूं ॾाढा सुस्त आहियूं अच्छा माना मेकअप करण में बि सुस्ती मतिलबु इहो सभु जेको एक्टिवनेस आहे न इहो असां में अरीशे में आहे अरीशे में अच्छा घर जो कमकार केतिरो कंदी आहियो तव्हां अक्सर त न कंदी आहे अक्सर न कंदी आहे मूंखे पाणी बि खणी ॿियो कोई ॾींदो आहे पोइ मां हीअं करे असां सभु काथे वेठा हूंदा हिते पाणी पीअंदा न मूंखे चवंदी अलीशा पाणी त खणी ॾे ॾिसो मां हीअं पाणी पींदी आहियां कोई खणी ॾींदो आहे कुकिंग वग़ैरह कुझु बि न कुकिंग इहा आहे इलाही रेयर इलाही तमामु घटि सिखिया ई न आहियो कुकिंग न कुकिंग ईंदी आहे रमज़ान में जीअं टाइम न गुज़रंदो आहे इफ़्तार खाने में पकोड़ा न मतिलबु ॿिया कुझु पास्ता थी वियो ऐं पॉकेट्स थी विया चिकन पॉकेट्स थी विया चीज़ बॉल्स थी विया इन क़िस्म जी शयूं माना सभु रेडीमेड शयूं मतिलबु मूंखे जेको फूड पचाइण ईंदो चाइनीज़ आहे माना रेडीमेड शयूं जेके माना पकी पकाई मिलंदियूं रुगो अवन में गरम कंदा हूंदो इहा असां लॻो तव्हां चवंदा मां पचाई न कुकिंग जी तरफ़ बि अचो न तव्हां मतिलबु न कुकिंग ईंदी आहे मां चाइनीज़ फूड पचाईंदी आहियां मां चाइनीज़ खाइण बि वणंदो आहे पचाइण बि वणंदो आहे वाह चाइनीज़ जेको आहे सो वधीक सुठो ठाहे सघी था शइ पोइ कॾहिं खाईंदासीं असां बि अची बिल्कुलु ज़रूरु अचिजो हा ज़रूरु एड्रेस ॾेई छॾिजो हिते न ॾिजो सभई पहुची वेंदा हुते आख़िर में असांजे हिन शो जूं आख़िरी घड़ियूं आहिनि हिन शो में अची तव्हां कीअं महसूसु कयो वारे सां ॿुधाइजो मां त चवंदमि त तव्हां शो ख़तमु ई न कयो रोज़ असां मतिलबु अहिड़ो शो मां ज़िंदगी में ॾिठो जिथे एतिरो इंजॉय थी थो सघे पोइ तव्हां हर शो में ईंदियूं कयो मतिलबु मां त इहो चवां थी तव्हां सां टिनि खे फिट करा असां डेली अचूं रोज़ सेट कयो असांखे ॾाढो मज़ो आयो एंजॉय कयो तव्हां ॾिसो तव्हां ॾिसो रोआइण ॾाढो आसान कमु आहे कंहिंखे खिलाइण इलाही माण्हुनि खे खिलाइण तमामु वॾी ॻाल्हि आहे जेको असांजी टीम जी काई ॻाल्हि तव्हांखे बुरी त न लॻी न तमामु सॼी टीम जो कमु तमामु बहितरीनु आहे ॾाढी सुठी ॻाल्हि ॾाढो मज़ो आयो तव्हां ऐं तव्हां आयो टपाल मेज़बान जा महिमान हुयो जी त नाज़रीन इन्हीअ ते असांजो अॼु जो जेको लाफ्टर हाउस शो आहे जेको असां ताउन कयो हुयो टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं लू जा बिस्किट नान खटाई ठाहिण वारनि उन्हनि जे ताउन सां असां लाफ्टर हाउस शो कयोसीं उन्हनि जी महिमान हुयूं अक्सा आयशा ऐं अलीशा तव्हांखे शो कीअं लॻो असांखे असांजो जेको यूट्यूब चैनल आहे धरती टीवी ऑफिशियल हुन ते कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं अगरि तव्हांखे बि को कमेंट ॾियणो आहे पर सुठो कमेंट हुजे छो जो तव्हां जेको कमेंट ॾींदा आहियो उहो सिर्फ़ु तव्हां न पूरी दुनिया पढ़ंदी आहे ॾिसंदी आहे ऐं तव्हां जेको कमेंट ॾींदा आहियो तव्हांजो बैकग्राउंड ॿुधाईंदो आहे तव्हां जेको कमेंट ॾिनो आहे हिन जे पुठियां तव्हांजो बैकग्राउंड छा आहे इन ते असांजो अॼु लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजी शुरूआती म्यूज़िक सां एंड कंदासीं ऐं वञी भरपूर ताड़ियुनि में अल्लाह हाफ़िज़।